الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان. الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان. والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان. فبأي آلاء ربكما تكذبان. صدق الله العظيم. صدق اللہ العظیم. سبحان اللہ. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. शुरू अल्लाह जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे. मूंखे ॾिसंदड़ तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी तरफ़ां अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. सूरह रहमान. अल्लाह जेको निहायत महिरबान आहे, उन ई क़ुरान जी तालीम फ़रमाई, उन ई इंसान खे पैदा कयो, उन ई इंसान खे ॻाल्हाइण सेखारियो. सिज ऐं चंड हिकु मुक़ररु हिसाब सां हली रहिया आहिनि. तारा ऐं वण सजदा करे रहिया आहिनि. उन ई आसमान खे बुलंद कयो ऐं तराज़ू क़ाइमु कयो त तराज़ू सां तोरण में हद खां तजावुज़ न कयो. इंसाफ़ सां तोरियो ऐं उन में कमी न कयो. उन ई ख़ल्क़त जे लाइ ज़मीन विछाई, उन में तरह तरह जा मेवा ऐं खजूर जा वण आहिनि. क़िस्मे क़िस्मे अनाज आहे जंहिंमें बुह बि आहे त दाणो बि आहे. त ऐ जिनो इंस, तव्हां पंहिंजे परवरदिगार जी कहिड़ी कहिड़ी नेमत खे छुटलाईंदो. त ऐ जिनो इंस, तव्हां पंहिंजे परवरदिगार जे कहिड़ी कहिड़ी नेमत खे छुटलाईंदो. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. ही चंद आयतूं सूरह रहमान. जॾहिं सूरह रहमान जी ॻाल्हि थिए थी त हदीस मुबारक जी रोशनी में मिले थो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्हनि इन जो फरमायो त सूरह रहमान क़ुरान पाक जी ज़ीनत आहे. सुभान अल्लाह. सूरह रहमान जंहिंमें रब ताला जन्नत जो वादा कया आहिनि. सूरह रहमान जंहिंमें रब ताला जन्नत, उहो नज़ारो, उहो सभु कीअं हूंदो, उहो बयानु फ़रमायो आहे. सूरह रहमान जिन में उन ॿिनि दरियाउनि जो ज़िक्र आहे
जिनखे गॾु हलण जो त हुकुम आहे पर गॾु थियण जो हुकुम न आहे। बेशक तव्हां हुन दरिया जे बारे में ॼाणींदा हूंदो, ॿ दरिया ॿई हली रहिया आहिनि पर उन्हनि खे हुकुम न आहे त हो पाण में मिली सघनि। सूरह रहमान जंहिंमें नेमतुनि जो ज़िक्र आहे, जन्नतनि जे हूरनि जो ज़िक्र आहे, कीअं हूंदियूं कहिड़ियूं हूंदियूं। सूरह रहमान जंहिंमें ख़ुदा ताला मेवनि जो ज़िक्र फ़रमायो आहे, सूरह रहमान जंहिंमें वणनि जो ज़िक्र फ़रमायो आहे, सूरह रहमान जंहिंमें जिनो इंस सां, जिन्हनि सां ऐं इंसाननि सां उहे निशानियूं फ़रमायूं आहिनि जेके हक़ीक़ी आहिनि। ही उहा क़ुरान करीम जी सूरत आहे। बेशक त क़ुरान पाक जो हर लफ़्ज़ शिफ़ा आहे, इन में को शक कोन्हे, हर लफ़्ज़ शिफ़ा आहे। पर उलमा कराम जो चवणु आहे त सूरह रहमान, स्पेशली सूरह रहमान, को बीमार आहे उनखे शिफ़ा खपे, का अहिड़ी बीमारी न आहे जेका सूरह रहमान पढ़ण सां ग़ाइब नथी थी सघे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सूरह रहमान को अहिड़ो ॾुख न आहे जेको परे थी सघे। सुभान अल्लाह। सूरह रहमान में उहे निशानियूं ॾेखारियूं वयूं जीअं असां पहिरीं बि पंहिंजी ट्रांसमिशन्स में ज़िक्र कयो आहे त ही ज़िंदगी कुझु वक़्त जी आहे। हू ज़िंदगी जेका हक़ीक़ी ज़िंदगी आहे, जंहिंखे जेका तवील ज़िंदगी आहे जेका गुज़ारणी आहे, उहा जन्नत जेका ख़ुदा ताला तमामु पंहिंजे नेकबाननि खे नसीब करण वारो आहे, उनजी ख़ूबसूरती जो ज़िक्र आहे। अचो त तव्हां ई मां गॾिजी सूरह रहमान जी, जॾहिं सूरह रहमान जी ॻाल्हि कजे थी, ट्रांसलेशन जी ॻाल्हि कजे थी, कॾहिं अकेलाइप में वेही पढ़ो ऐं उनजी ट्रांसलेशन तव्हां पढ़ो। बेशक त क़ुरान पाक हिकमत जो किताब आहे ऐं उहा हिकमत जॾहिं सूरह रहमान जी सूरत में अल्हम्दुलिल्लाह असांखे मिली आहे, उहा हिकमत जॾहिं सूरह रहमान जी सूरत में असांखे मिले थी त छा अमल थिए थो। उहो असरु सूरह रहमान जो जेको कंहिं बीमार खे बीमारी मां कढे थो, कंहिं परेशान हाल खे परेशानी मां कढे थो। सुभान अल्लाह। अॼु कोशिशि कंदासीं सूरह रहमान जे कुझु आयतुनि ते नज़र विझी सघूं, कुझु पिराए सघूं, कुझु सम्झी सघूं, कुझु ॻाल्हियूं मुंहिंजी हिन ट्रांसमिशन जे ज़रिए तव्हां ताईं पहुचाए सघूं। मुंहिंजे लाइ त आहे ही ब्लेसिंग, ही ट्रांसमिशन मुंहिंजे लाइ त हूअं ई ब्लेसिंग आहे। जॾहिं मां हिन ट्रांसमिशन में ईंदी आहियां, हेॾनि ट्रांसमिशन्स में ईंदी आहियां, मूंखे लॻंदो आहे कि ब्लेसिंग आहे ख़ुदा ताला जी जेका वसी रही आहे हिन ख़ूबसूरत महीने में। सो इंशा अल्लाह अॼु गॾिजी इन ते ज़िक्र कंदासीं, इन ते फ़िक्र कंदासीं ऐं इनखे पंहिंजी ज़िंदगियुनि में शामिलु करण जी कोशिशि कंदासीं। पंहिंजी ज़िंदगियुनि में सूरह रहमान जी नूर सां पंहिंजी ज़िंदगियुनि में रोशनी करण जी कोशिशि कंदासीं इंशा अल्लाह ताला रहमान। अॻियां वधंदे ट्रांसमिशन जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां कयो वियो, जंहिंमें ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ मुंहिंजा नंढा भाउ हमेशह जिन सां ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे, तिलावत क़ुरान पाक सां आगाज़ थींदो आहे। हाफ़िज़ मोहम्मद बिलावल सुल्तान मुग़ल साहिब जी आवाज़ जंहिंसां असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थियो आहे। गॾोगॾु ट्रांसमिशन में साथ करशी जामिशीरी जो आहे। करशी जामिशीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, रौनके रमज़ान में रौनकूं वधाए रहियो आहे। करशी जामिशीरी जेको 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे, पाणी जो कतिरो इस्तेमालु न थी रहियो आहे। करशी जामिशीरी जेकॾहिं तव्हां इस्तेमालु करे रहिया आहियो पंहिंजे सहरो इफ़्तार में, त यकीन कयो तव्हां उहे ई ख़ालिस ख़ुशियूं हासिलु कंदो जीअं करशी जामिशीरी ख़ालिस आहे। अॻियां वधंदे ट्रांसमिशन जो हिकु ॿियो ख़ूबसूरत हिसो मां उन तरफ़ वञणु चाहियां थी। असांजा ॾाढा ज़बरदस्त साथी जेके सलाम रमज़ान जे किचन में असां सां गॾु हूंदा आहिनि, उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। फैसल असां सां गॾु आहिनि, उन्हनि जी तरफ़ मां अची रही आहियां। अस्सलाम वालेकुम फैसल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे फैसल? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु अॼु मां ठाक। पुछंदसि रोज़ा कीअं पिया हलनि?
कोई तो पूछ लो फैसल, कोई तो पूछ लो। ये एक्चुअली हर होस्ट जो मुझे ख्याल में फील हूंदी आहे त होस्ट हमेशा पुछंदी आहे त अच्छा तव्हां कीअं आहियो, ठीकु आहियो, कीअं, बिल्कुलु होस्ट खां केरु न पुछंदो आहे। सो थैंक यू सो मच फॉर आस्किंग। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रमज़ान ॾाढो रमज़ान मुबारक जो महीनो ॾाढो प्यारो, ॾाढो ख़ूबसूरत अल्हम्दुलिल्लाह गुज़री रहियो आहे। हा, थोरी सियूं ज़हरा जॾहिं बि तव्हां के हिकु शइ खे फोकस करे हलंदा आहियो त ॿिनि शयुनि खे थोरो सो साइड ते तव्हांखे करिणो पवंदो आहे। ऐं जॾहिं हिन रमज़ान मुबारक जे महीने जे लाइ जॾहिं तव्हां शयूं साइड ते कंदा आहियो त यकीन कयो उहे शयूं तव्हांखे सॼो साल कई गुना वधीक थी तव्हांखे मिली रहियूं आहिनि। असां ॻाल्हि इहा कंदा आहियूं त रमज़ान मुबारक जे महीने में मिलनि थियूं, बट ट्रस्ट मी सॼो साल तव्हांखे हुन जी नेकियूं मिलंदियूं आहिनि। ख़ैर जी, ॻाल्हाईंदा रहंदासीं, बट फैसल अॼु किचन में छा ठाहे रहिया आहियो? अॼु असां ठाहियूं पिया तलो कुकिंग ऑयल में हिकु मज़ेदार सी सहरी जे हिसाब सां मां ठाहियां पियो अंडा टमाटर। फ्राइड अंडा टमाटर ठहंदो। ही सहरी में तव्हां मानी सां गॾु चांवरनि सां गॾु खाई सघो था। ऐं ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल में। विटामिन ए, ई ऐं डी खां भरपूर, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे। 1 लीटर में, 3 लीटर में, 5 लीटर में पाउचिस मिलनि पिया। 3 पैक में हिननि जो बनास्पति घी बि तमामु बहितरीनु आहे। अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। अच्छा, अंडा टमाटर हेतिरा सारा? 3 अंडा, हा, ऐं हुनजे लाइ 4 टमाटर। 4 टमाटर, ताकि अंडा टमाटर आहे न, टमाटर जो तव्हांखे टेस्ट अचणु खपे। ऐं जेके माण्हू टमाटर खां भॼंदा हुजनि उहे छा कनि? उहो ॾही जो इस्तेमालु कनि। अच्छा, आई हैव सम इशू। मूंखे लॻे थो मतलब बसर साम्हूं नज़र अचनि, टमाटा साम्हूं नज़र अचनि त कुझु थींदो आहे मूंखे। हा न, इहे कुझु माण्हू हूंदा आहिनि अहिड़ा। अच्छा, हिते विझंदासीं तलो कुकिंग ऑयल। ठीकु आहे। 4 to 6 टेबल स्पून। सही आहे। बसि। ऐं हाणे हिन में असां टमाटर विझी ऐं इनखे टमाटरनि खे कंदासीं फ्राई। अच्छा, सर पहिरीं टमाटर पिया वठो? जी, पहिरीं टमाटर फ्राई थींदो, सॉफ्ट थींदा, मसालो वेंदो, देन असां हिन में अंडा लास्ट में विझंदासीं। ज़बरदस्त लगी तो का मजे जी रेसिपी। मजे जी आहे। मतलब मुंह तो समझो सब कुछ ये मिक्स करे ना नॉर्मल ऑमलेट वांगुरु असां ठाहे रहिया आहियूं। ही थोरो डिफरेंट आहे। ऑयल जीअं गरम थींदो, हिन में असां सभिनी खां पहिरीं विझंदासीं ज़ीरो, 1 चांहि जो चमचो। 3 अंडा आहिनि। अगरि तव्हां वधीक मेंबर्स आहियो, 6 अंडा ठाहे पिया त टमाटर पोइ 6 करे छॾिजो। अंडा 3 आहिनि त मां 3 खां 4 टमाटर खाइनि मीडियम साइज़ जा। ठीकु आहे। हिन में अछो ज़ीरो विझंदासीं, 1 चांहि जो चमचो। ज़ीरे में हल्को सो भगाड़ ठहंदो त पोइ असां हिन में टमाटर ऐड कंदासीं। ऐं टमाटर केतिरा आहिनि? ही 4 टमाटर आहिनि 3 अंडनि जे हिसाब सां। छाकाणि त ही टमाटर अंडा रेसिपी आहे त टमाटर बिल्कुलु फाइन चॉप कंदो बारीक करे। ऐं हिन टमाटर सां गॾु तव्हां हिन में विझंदो 1 अदद साओ मिर्च, ताकी हिन जो बि फ्लेवर अचे जॾहिं फ्राई थींदो। ठीकु आहे, ठीकु आहे। हिन खे थोरी देरि कंदासीं फ्राई। तेज़ बाहि ते करिणो आहे ताकी टमाटर पाणी छॾंदा त पाणी असांखे हिन खे ड्राई करिणो आहे। ठीकु आहे जी। तलो कुकिंग ऑयल जी रेसिपी हिन वक़्तु ठही रही आहे। अंडा टमाटर जेके ॾाढे ज़बरदस्त तरीक़े सां ॾियनि टमाटर, यस, ताकी उहे सॉफ्ट थी वञनि। राइट, सॉफ्ट बि थियनि। इन जा छंडा ईंदा आहिनि न, पोइ कपिड़नि ते हथनि ते लॻंदा आहिनि, उहो बि प्रॉब्लम आहे। ख़ासि करे तव्हां बि ठाहियो ड्रेस ते न अची लॻे। यस, उहे सिर्फ़ु छंडा न, हिन सां बि प्रॉब्लम आहे। बट एक्चुअली असांजूं जेके मदर्स सुबुह सुबुह जो उथी ऐं सहरी में तयारियूं कंदियूं आहिनि, सभु कंदियूं आहिनि। असां त ज़ाहिर हिन वक़्तु सोचे रहिया आहियूं। मूंखे नथो लॻे थो मुंहिंजे ज़हन में कॾहिं को ख़्यालु ईंदो त कपिड़ा ख़राब थी वेंदा, हीअं थी वेंदो, हुअं थी वेंदो। घरनि में कोन थींदो आहे न ख़वातीन टेंशन जो। सो आई गेस उहा मोहब्बत हूंदी आहे। हा, मोहब्बत हूंदी आहे, फोकस उन्हनि जो। अच्छा, इहो आई एम श्योर त फैसल तव्हां बि नोट कयो हूंदो त चाहे तव्हां केतिरो बि चओ त तव्हां होममेड फूड ठाहे रहिया आहियो, होममेड फूड ठाहे रहिया आहियो, पर जॾहिं घर जी जेके ख़वातीन मानी ठाहींदियूं आहिनि न, उन जो टेस्ट ई अलॻि हूंदो आहे। यस, इहो फैसल हालांकि शेफ आहे, पर जॾहिं भाभी ठाहींदी हूंदी फैसल। हा, उहो ई घर में कुकिंग अम्मी या पोइ अम्मी त हाणे नथा कनि, वाइफ कंदी आहे। लेकिन मानी पोइ घर जी ख़वातीन जे हथ जी वणंदी आहे। ऐं मानी मूंखां ठहंदी कोन्हे। हिते बि मां जॾहिं कुझु रेसिपीज़ ठाहींदो न, पाकिस्तान जो नक्शो ठहंदो आहे त गोल कॾहिं न थींदी आहे। हिनखे चईंदो आहे वेले ॾे। हिकिड़ी वेलीअ सां वटि आहे जेका असांखे मानी वेले ॾींदी आहे। सम्झ में कुझु न आयो आहे हुनखे। हा, खिले पई। अच्छा, ही टमाटर असांजा फ्राई थींदा। हा, टमाटरनि जो कच्चोपन ख़तमु करिणो आहे, हिन जो पाणी ड्राई करिणो आहे। हिन जे बाद असां विझंदासीं कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो, कारे मिर्चनि जो पाउडर 1 चांहि जो चमचो, ऐं ॻाढ़े मिर्चनि जो पाउडर 1 चांहि जो चमचो, हल्दी पाउडर हैड 1 चांहि जो चमचो, ऐं लूणु 1 चांहि जो चमचो। ठीकु आहे। ये सभु शयूं वयूं। इनखे फ्राई कंदासीं। प्रॉपर फिलिंग रेसिपी आहे ये। तव्हां अंडो पिया खाओ कढ़ाई वांगुरु, जीअं कढ़ाई गोश्त हूंदो आहे न, असां हुनमें टमाटर फ्राई अंडा कढ़ाई बि चई सघो था। बसि हिन जो टमाटरनि जो पाणी ड्राई थी वियो, बबल्स ठहंदा आहिनि न जॾहिं मथे, त सम्झो ही ड्राई थी वियो आहे। का बि शइ असां ठाहींदा आहियूं हुनमें जॾहिं बबल्स ठहंदा आहिनि मथे, ऑयल सेपरेट थियणु लॻंदो आहे, पाणी ड्राई थी वियो। हाणे 3 अदद अंडा हुआ, इहे फेटे छॾिया ऐं इनखे ईअं फैलाए विझी छॾिजो। ठीकु आहे, ठीकु आहे। थोरो इनखे क्रम्बल ठहणु ॾींदा कयो, फौरन न मिलाईंदा कयो। हल्का हल्का पीसिस ठहंदा आहिनि त हू सुठा लॻंदा आहिनि।
हाँ अदरवाइज तो फॉरन बिल्कुल ही मर्ज हा बिल्कुल हिकु जहिड़ो थींदो खाकीना शायद मुंहिंजे ख्याल में हूंदो आहे ईअं। ठहंदो आहे हू थोरो डिफरेंट हूंदो आहे लेकिन हा उनखे बि फॉरन न मिलाईंदा हल्के हथ सां ई कंदो न त हिनमें पीसिस ठहंदा आहिनि उहे सुठा लॻंदा आहिनि बिल्कुलु अगरि तव्हां कीमे वांगुरु करे छॾियो न पोइ मज़ो ख़बर कीअं पवंदी तव्हां अंडो पिया खायो। हा हाणे अच्छा मुंहिंजी हमेशह इहा हूंदी आहे त तव्हां जेका शइ खायो तव्हांखे उन शइ जो टेस्ट अचणु खपे टेस्ट अचणु खपे फील थियणु खपे त तव्हां वाकई अंडनि जेका शइ खाधी आहे। बिल्कुलु हे कढ़ाई गोश्त जी जेके मिर्चूं हूंदियूं आहिनि ॿ इहे साबित विझां पियो हिन खां लुक बि ईंदो ऐं टेस्ट बि ईंदो काफ़ी असां माण्हुनि नालो खे शौक़ु चेंज हूंदो आहे करे न छॾियो आहे अंडा कढ़ाई ठाही आहे अंडा कढ़ाई सिंपल बसि हे 2 मिनट फ्राई थींदो ऐं हीअ असांजो इनखे डिश ऑफ बेदो कढ़ाई पुठियां खां आवाज़ अची वई हा बेदो कढ़ाई लास्ट में सावा धाणा Yes. 2 टेबल स्पून जेतिरा हिनजी पतियूं कटिंग करे विझो बसि ही डन थी वियो सहरी लाइ बहितरीनु रेसिपी आहे हा फौरन तयारु थियण वारी एंड आई गेस ठीक ठाक इनकी क्वांटिटी है बिकॉज हाँ, में 4 टमाटर एतिरा है 4% आराम सां खाए सघनि था बिल्कुलु वो नॉर्मली तव्हां अगरि घर में 3 अंडा ठाहियो त उनजी क्वांटिटी ते इहो हिकु सुठो वे आहे आई गेस हा। कंहिं बि शइ खे वधाइण जो। बिल्कुलु ऐं अगरि 2 मेंबर आहियो घर में त पोइ अंडो 1-2 करे छॾियो टमाटर जी क्वांटिटी घटि करे छॾियो हाँ। थोरो मसालो घटि करे छॾियो बाक़ी ठीकु आहे। सेम आहे हे रेडी थी वियो डन थी चलो जी तलो कुकिंग ऑयल जी ज़बरदस्त सी रेसिपी जेका आहे उहा रेडी थी चुकी आहे ऐं डिश आउट करणु लॻा आहियूं असां। वैसे ॾिसण में ॾाढी सुठी पई लॻे आहे बि हे जेको येलो कलर आयो आहे न हिन में हल्दी जो ओ हो ज़बरदस्त लॻे पियो विद द कॉम्बिनेशन ऑफ रेड टमाटर ॾाढो ज़बरदस्त पियो लॻे। हे कंप्लीट थी वियो असांजो ठीकु आहे जी सो सहरी तयारी असांजी थी चुकी आहे हाणे न अञा अचे असां ॿियो अफ़्तारी कुझु जी तयारी बि हा असां अफ़्तारी में आहियूं बट इट्स ओके तव्हांखे असां नेक्स्ट सहरी जी तयारी पिया अच्छा कयूं। हाणे असां हाँ जी। ठाहींदासीं बनाना इलायची स्मूदी ओके ठीकु आहे हिन जे लाइ असांखे ही इलायची जो शरबत खपे करशी जामेश्वरी जी रेसिपी ठही रही आहे बनाना इलायची स्मूदी ओके ठीकु आहे। हे तव्हां ॿारनि खे हूअं बि ठाहे ॾियो त ॿारनि जे लाइ ॾाढी ज़बरदस्त शइ आहे पाण बि पीओ सहरी में ठाहे पी सघो था। हा ऐं मां हमेशह इहो चवंदी आहियां त रमज़ान में बेशक त शयूं इंजॉय कयो ऐं मां बि ॾाढो इंजॉय कंदी आहियां त असांखे हे बि खाइणो आहे उहो बि खाइणो आहे बट उन सां गॾोगॾु सहर अफ़्तार में ज़रूरु अहिड़ी का शइ रखो जेका हेल्दी बि हुजे बिल्कुलु ताकी तव्हांजा रोज़ा सुकून सां गुज़रनि जी। अच्छा 4 खां 5 खां 6 केला विझी छॾिजो ठीकु आहे 2 गिलास 2 सर्विंग जो मां ॿुधायां पियो ठीकु आहे ठीकु हिन आहे सां गॾु खीर ही तक़रीबन 1.5 कप आहे खीर ठीकु आहे हली वियो आइस क्यूब्स हीअं न पियो विझूं छाकाणि त आइस क्यूब्स त पोइ तव्हां जॾहिं पीअणो हूंदो ओॾी महिल ई सहरी जे टाइम या इफ़्तारी जे टाइम खंडु हिन में वेंदा 2 टेबल स्पून छाकाणि त असां हिन में विझंदासीं करशी जामेश्वरी त उहो ऑलरेडी मिठो हूंदो आहे त खंडु वधीक न विझंदासीं हिन में मां 4 टेबल स्पून विझां पियो मां अंदाज़े सां विझंदो आहियां तव्हां 4 टेबल स्पून हिन में विझिजो सही ठीकु आहे न 4 टेबल स्पून हीअ हली वियो ऐं हिनखे असां कंदासीं ब्लेंड ठीकु आहे जी। चलिए जी ज़बरदस्ती स्मूदी असांजी रेडी थी रही आहे सलाम रमज़ान जे किचन में ओ हो आई नेवर थॉट त केले खे बि तव्हां ईअं यूज़ करे सघो हा सीरियसली बिल्कुलु हे असांजी सेकेंड रेसिपी स्टार्ट थी वई सॉरी रेडी थी वई बनाना इलायची स्मूदी हिन में इलायची जो बि फ्लेवर आहे हा ऐं केलनि जो बि आहे ॿारनि खे ख़ासि कर ॾींदा कयो ग्रोइंग एज जा जेके ॿार आहिनि न केलो ही बनाना ही ज़रूरु ॾियणु खपे। सही सो जी करशी जामेश्वरी जेको लाइफ रिफ्रेशिंग आहे उन जी बि रेसिपी असां वटि रेडी थी चुकी आहे। थैंक यू सो मच फैसल ॾाढी ज़बरदस्त रेसिपीज़ असांखे सेखारण जे लाइ हर रोज़ सलाम रमज़ान जे किचन में डिफरेंट रेसिपीज़ सेखारण जे लाइ वरी महिरबानी तव्हांजी। अच्छा जी अॻियां वधंदे ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे असां सां गॾु जनाब नातख़्वा वक़ार हुज़ूरी साहब असां गॾु आहिनि मां चाहियां थी त उन्हनि जो आवाज़ु शामिलु कजे उन खां पोइ इंशाल्लाह ब्रेक जी तरफ़ वञिबो जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुझा मिठड़ा नबी मन ठारा का मुझा मिठड़ा नबी मन ठारा का सारे जग जानबी सरदारा का अच करम करे वंज भरम भरे नथी मुझी सरे पल्ले तो खा रहा नहीं कुदार आका पल्ले तो खा रहा नहीं कुदार आका सारे जग जानबियो सरदारा का अच करम करे वंज भरम भरे
नथी मुंहिंजी सरे पल्ले तोखां रहा न हिकु धार आका पल्ले तोखां रहा न हिकु धार आका हुन की धन दौलत मूं वट माया नई मिट माइट के कम आया नई मिट माइट के कम आया बस नजर करम सरकार आका बस नजर करम सरकार आका सारे जग जनबियो सरदार आका अच करम करे वंज भरम भरे नथी मुंहिंजी सरे पल्ले तोखां रहा न हिकु धार आका पल्ले तोखां रहा न हिकु धार आका ओ सदा तोखे घुरे मन की न मुड़े जियो छोरी में पल पल प्यो झुरे जियो छोरी में पल पल प्यो झुरे तुझे दर्शन जी यादरकार आका तुझे दर्शन जी यादरकार आका सारे जग जनबियो सरदार आका अच करम करे वंज भरम भरे नथी मुंहिंजी सरे पल्ले तोखां रहा न हिकु धार आका अल्लाह बख्श जिया सक्यो पूरी अची बाकी उम्र कुंभर जिया थोड़ी बचे बाकी उम्र कुंभर जिया थोड़ी बचे आहे गुल जो तू ही गमटार आका आहे गुल जो तू ही गमटार आका सारे जग जनबियो सरदार आका अच करम करे वंज भरम भरे नथी मुंहिंजी सरे पल्ले तोखां रहा न हिकु धार आका पल्ले तोखां रहा न हिकु धार आका सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर ट्रांसमिशन में कुझु ॿियनि साथियुनि असांखे जॉइन कयो आहे हिन तरफ़ सां गॾु तशरीफ़ रखनि था प्रोफेसर डॉक्टर अब्दुल ख़ालिक सिकंदरी साहब वॾी महिरबानी तव्हांजी ट्रांसमिशन में जॉइन करण जी पंहिंजो वक़्तु असांजी ट्रांसमिशन में ॾियण जी भलीकार तव्हांखे गॾो गॾु हिन तरफ़ सां गॾु ॿ ॿिया साथी आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे असां सां गॾु सैयद महबूब अली शाह साहिबनि जिन असांखे जॉइन कयो आहे गॾो गॾु वकार हुज़री साहिब जिन सां आगाज़ में बि जिन जो तव्हां आवाज़ ॿुधियो उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि ट्रांसमिशन जो आगाज़ असां उन्हनि नेमतुनि सां कयो उन्हनि आयतुनि सां कयो जेके सूरह रहमान जूं बेशक आयतूं हुयूं ऐं उन में बार बार फरमायल त तव्हां पंहिंजे रब जी कहिड़ी कहिड़ी नेमत खे झुटलाईंदो डॉक्टर अब्दुल ख़ालिक साहिब तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं हीअ जेका आयत जेका बारहा ज़िक्र थियल आहे जंहिंजो सूरह रहमान में मां चाहियां थी त उन्हनि नेमतुनि जे बारे में जेको अॼोको इंसानु आहे इन आयत खे इन सूरह खे मां अॼोके इंसान सां गॾु तव्हांजे लफ़्ज़नि में ॾिसणु चाहियां थी रखणु चाहियां थी अॼोको इंसानु ख़ुदा ताला जूं नेमतूं नाशुक्री या उहो सब्र जो ना आलम थोरो सो इन हवाले सां चाहींदमि तव्हांजा लफ़्ज़ रखूं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वॾी महिरबानी तव्हां असांखे हिते घुरायो ऐं मौक़ो ॾिनो एक्चुअल क़ुरान करीम में सूरत रहमान में अल्लाह रब्बुल इज़्ज़त 12 इन शइ खे ज़िक्र कयो आहे त फ़बी अई आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान
ऐं पोइ उन जो मुतवातिर ज़िक्र कंटिन्यू रहियो आहे। सभ खां पहिरीं ॿुधायो आहे क़ुर, उन खां पोइ ही सिज, ही चंड, ही तारा, ही सयारा, इन सभिनि जे बारे में अलाह से ही सभु मख़लूक आहिनि। यानी सिज बि अलाह जी मख़लूक आहे, चंड बि अलाह जी मख़लूक आहे, इंसान बि अलाह जी मख़लूक आहे। पर इन सभिनी में जेका अफ़ज़ल मख़लूक आहे उहा इंसान आहे। त अलाह साईं फरमायो त इन इंसान जे कम में इन्हनि खे लॻाए छॾियो आहे। असां रमज़ान उल मुबारक जा रोज़ा रखूं था, जेकॾहिं चंड न हुजे हा त असांखे कीअं ख़बर पए हा? ऐं असां सिज जेकॾहिं न हुजे हा त असां वक़्त जो तयन कीअं करे सघूं हा? चंड न हुजे हा त असां तारीख़ुनि जो तयन कीअं करे सघूं हा? त इहे सभु असांजे लाइ। वरी दुनिया जे हिन काइनात जे निज़ाम ॾे असां नज़र कयूं त इहे सभु शयूं असांजे फ़ाइदे लाइ अलाह रब्बुल इज़्ज़त रखियूं आहिनि। हाणे इंसान खे खपे त इन निशानियुनि जे ज़रिए, इन नेमतुनि जे ज़रिए उन हक़ीक़त नेमत ॾींदड़ ख़ुदा ताईं पहुचे। तो इहो सूरत रहमान में इहो पैगाम आहे त अलाह साईं तव्हांखे जेके ऐं एक्चुअल ॿी हिकिड़ी मां अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु कयां ॻाल्हि त क़ुर करीम में आहे त कुल्लु मन अलैहा फ़ान, हर शइ फ़ना आहे। यानी इन शइ खे बि तव्हां नेमत सम्झो त वक़्त खां पहिरीं अलाह साईं तव्हांखे इहा शइ ॿुधाए पियो त जेको तव्हां वटि आहे इहो फ़ना थियणो आहे। तव्हांखे जेकॾहिं बका आयो त तालुक़ बिल्लाह आहे, उनखे तव्हां कॾहिं डिस्कनेक्ट न कयो, उनखे तव्हां कंटिन्यू रखो त जीअं तव्हांजी जेका रूहानी ताक़त आहे उहा बहार रहे। त बाक़ी जेके दुनिया जूं शयूं आहिनि उहे त अलाह साईं असांजे भलाई लाइ पैदा फ़रमायूं। बेशक 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 ईअं आहे। अच्छा, छो त असां रमज़ान मुबारक, माह रमज़ान मुबारक में असां मौजूदु आहियूं ऐं इन जी फ़सीलत, इन जी अहमियत असां बारहा पंहिंजे ट्रांसमिशन में ज़िक्र कंदा रहंदा आहियूं। पर इंसान, मां हमेशह चवंदी आहियां त इंसान ख़ता जो पुतलो आहे। इंसान परफेक्ट फिगर में कॾहिं अची नथो सघे। परफेक्ट त सिर्फ़ु रब ताला ई ज़ात आहे, इंसान परफेक्ट नथो थी सघे। इंसान जी सम्झाणी जे लाइ अब्दुल ख़ालिक़ साहब तव्हांजा लफ़्ज़ ॾाढो ख़ूबसूरती सां तव्हां बयानु फ़रमाईंदा आहियो। मां चाहियां थी त हिन वक़्तु तव्हांजा लफ़्ज़ रमज़ान शरीफ़ जी अहमियत जे हवाले सां रखजनि। ॾिसो, रमज़ान उल मुबारक रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं अव्हांखे ख़बर पवे त रमज़ान जी बरकत ऐं भलाई केतिरी आहे त मुंहिंजी उम्मत इहा तमन्ना करे त हमेशह रमज़ान उल मुबारक रहे। ॾिसो, ॿ शयूं आहिनि, हिकु जिस्मानी, ॿी स्पिरिचुअल स्ट्रेंथ आहे। जिस्मानी तव्हां खाओ था, पियो था, पाण खे हरबो रखो था, पर रूहानी तालुक़ इहा आहे जॾहिं इंसान रोज़ो रखंदो आहे रमज़ान उल मुबारक ॾींहं में ऐं रियात में इबादत कंदो आहे त उहो तालुक़ अलाह सां बहाल थींदो आहे। जीअं हदीस पाक में आहे त मन साम वक़ाम रमज़ानन ईमानन एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबे, त जेको रमज़ान उल मुबारक जे ॾींहं जा रोज़ा रखंदो ऐं राति जो क़याम कंदो अकाउंटेबिलिटी सां, अकाउंटेबिलिटी सां मतिलबु पंहिंजो एहतिसाब बि कंदो त मूं कूड़ त कोन ॻाल्हायो आहे, मूं ग़ीबत त कान कई आहे, मूं बदगुमानी त कान कई आहे। अच्छा, पसे औकात अव्हां जे चैनल जे तवसुल सां मां नाज़रीन जी ख़िदमत में अर्ज़ु कयां त पसे औकात असां गिला त कोन कंदा आहियूं, ग़ीबत कोन कंदा आहियूं, पर दिलि में बदगुमानी रखंदा आहियूं। पोइ उहो को शख़्स हुजे, का ख़ातून हुजे, को पड़ोसी हुजे, उस्ताद हुजे, शागिर्द हुजे, वाट एवर केरु बि हुजे, उहा बदगुमानी बि असांजे लाइ वबाल आहे, असांजे ईमान खे चट करे थी। त इन जे लाइ रमज़ान मुबारक असांखे सेखारे थो त जेके समाजी बुरायूं आहिनि तव्हां उन्हनि खे तरक कयो। रोज़ो रुगो इन जो नालो न आहे त तव्हां बुख खे काटियो ऐं मानी खाइणु ऐं पाणी पिणु छॾे ॾियो, न, तव्हांखे हिकिड़ो पूरो शेड्यूल ॾिए थो। शेड्यूल कहिड़ो आहे त बाबा तव्हांजे मुआशिरे में कीअं रहणो आहे, ग़ीबत खे तव्हांखे कीअं तरक करिणो आहे, बुराई खे कीअं तरक करिणो आहे, ऐं उन खां पोइ जेका बुराई तव्हां दिलि में रखे वेठा आहियो माण्हुनि जे लाइ, ग़लति सोच जे मद में, तव्हां उनखे बि तरक कयो। जेकॾहिं तव्हां न तरक कंदो त पोइ रमज़ान जी भलाई तव्हां त कोन पहुची। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो माण्हू अलाह जे बारगाह में पेश थींदो, उन रमज़ान जा रोज़ा रखिया हूंदा, पर अलाह साईं उन जे रोज़नि खे वापसि उन जे मुंहं ते हणंदो। जॾहिं पुछा कई वेंदी छो, त जवाबु ईंदो त इहो खाइण पीअण ते हिन तरक कयो, पर असुल जेका जंहिं शइ खां अलाह साईं मना कई हो उन खां रुकियो कोन। त असांखे खपे त मुआशिरे में, जंहिं मुआशिरे में असां रहूं था, असांखे सबर बि करणु खपे, शुक्र बि करणु खपे, बर्दाश्त बि करणु खपे ऐं सबाजड़ी ज़िंदगी गुज़ारणु खपे। अॼु तव्हां नोट कयो त रमज़ान में हिकिड़ो माण्हू रोज़ो रखे थो, रोज़े रखण खां पोइ हू सम्झे थो त बाबा हाणे ही जेके सभु माण्हू आहिनि इहे बेकार आहिनि, गुनहगार आहिनि, आऊं ई तक़वा वारो आहियां। पोइ जेकॾहिं रोड ते निकिरंदो त बर्दाश्त न आहे, ज़रा जे टचअप कंहिं गाॾी सां थियो, ज़रा कंहिं पाड़ोसी सां मसइलो थियो, ज़रा उस्ताद सां मसइलो थियो, ज़रा कंहिं दोस्त सां मसइलो थियो, अदमे बर्दाश्त जो असां शिकार थिया। हालांकि रोज़ो त असांखे चए थो लअल्लकुम तत्तक़ून, इहे रोज़ा फ़र्ज़ इन लाइ तव्हांखे तक़वा इख्तियार कयो, तव्हां फियर टू अल्लाह, अल्लाह खां डिॼो। हाणे जॾहिं अल्लाह खां डिॼणु न आहे त पोइ इहो सुबुह खां वठी करे शाम ताईं बुख, इहो त जानवर जो गाह तव्हां रोके छॾींदो। त
त उहो बि रोज़े सां आहे। अल्लाहु अकबर। एक्चुअल रूहानी ताक़त खे डेवलप करणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जॾहिं बि तव्हां दीन जी ॻाल्हि कयो था त दीन जो कनेक्शन ई तव्हांजी रूह सां आहे। जॾहिं तव्हां रूहानी तौर ते कनेक्ट थियो था त पोइ फिज़िकल एक्टिविटीज़ तव्हांजूं उहे मैटर कनि थियूं। बट अगरि जेको माज़रत सां जेको अॼुकल्ह मुआशरे में नज़र थो अचे त असां नमाज़ बि पढ़ंदा आहियूं त उहो नमाज़ पढ़णी आहे, जल्दी वियासीं नमाज़ पढ़ी अची वियासीं। क़ुर पाक जी तिलावत करणी आहे, जल्दी जल्दी सां तिलावत कई, असां वापसि अची वियासीं। मुंहिंजे दीन में त अहिड़ो को बि हुकुम न आहे। मुंहिंजे दीन में त खुलियल अल्फाज़नि में इहो बयानु थियल आहे त तव्हांखे जॾहिं तव्हां तिलावत कयो था त तव्हांखे ठहरी ठहरी पढ़णु आहे। जॾहिं तव्हां नमाज़ पढ़ो था जेसि ताईं तव्हांजो कनेक्शन नथो थिए लफ़्ज़ी त पोइ माज़रत सां, पर अगरि को टेप रिकॉर्डर बि तव्हां लफ़्ज़ी हलाए छॾियो त उहो बि हली रहियो हूंदो। बट तव्हांजो उहो कनेक्शन जॾहिं नमाज़ उहो ज़रियो आहे जॾहिं तव्हां ख़ुदा ताला सां कनेक्ट थियो था, जॾहिं तव्हांजो उहो कनेक्शन ई न आहे। अलाह साईं सभिनी जो नमाज़ूं क़बूल करे। सभु असां गुनहगार आहियूं, अलाह साईं सभिनी जा गुनाह बख़्श करे। पर उहो कनेक्शन केॾी महिल त तव्हां फील कयो, केॾी महिल त सोचो त उहो कनेक्शन थिए थो। अॻियां वधंदे ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे मुंहिंजा भाउर सां गॾु आहिनि। मां चाहियां थी हिन वक़्तु उन्हनि जी आवाज़ पंहिंजे ट्रांसमिशन में शामिलु कयूं। असां गॾु सैयद महबूब अली शाह साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। जनाब खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुस्तफ़ा मदनी मिलियो ॿियो छा खपे, मुस्तफ़ा मदनी मिलियो ॿियो छा खपे। नूर रोशन थी मिलियो ॿियो छा खपे, मुस्तफ़ा मदनी मिलियो ॿियो छा खपे, मुस्तफ़ा मदनी मिलियो ॿियो छा खपे। नूर मिलियो नूर सां अर्श ते, नूर मिलियो नूर सां अर्श ते, बदू मिलियो भला ॿियो छा खपे, बदू मिलियो भला ॿियो छा खपे। नूर रोशन थी मिलियो ॿियो छा खपे, मुस्तफ़ा मदनी मिलियो ॿियो छा खपे। आप को ज़ामिन कब्र हशर जो नबी, आप को ज़ामिन कब्र हशर जो नबी, रब ॾिनो पंहिंजो पिरी ॿियो छा खपे, रब ॾिनो पंहिंजो पिरी ॿियो छा खपे। नूर रोशन थी मिलियो ॿियो छा खपे, मुस्तफ़ा मदनी मिलियो ॿियो छा खपे। बस बदर थी भाग विया पंहिंजा भला, बस बदर थी भाग विया पंहिंजा भला, नबी निर्मल मिलियो ॿियो छा खपे, नबी निर्मल मिलियो ॿियो छा खपे। नूर रोशन थी मिलियो ॿियो छा खपे, मुस्तफ़ा मदनी मिलियो ॿियो छा खपे, मुस्तफ़ा मदनी मिलियो ॿियो छा खपे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। माह रमज़ान में मौजूद आहियूं। माह रमज़ान जूं रहमतूं बरकतूं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां सभिनी जे घरनि में, असां सभिनी जे दिलनि में शामिल थी रहियूं आहिनि। माह रमज़ान में डॉक्टर अब्दुल ख़ालिक़ साहब, माह रमज़ान में असां
मुसलमान त बेशक असांखे ख़बर आहे त असां ते छा फ़र्ज़ु आहे, असांखे छा करिणो आहे, छा न करिणो आहे, असांखे ॼाण आहे। पर उहे माण्हू जेके असांजे मज़हब सां तालुक़ु नथा रखनि, ॿिया माण्हू, उन्हनि सां रवैयो माह रमज़ान में थोरो सो चाहींदमि इन ते नज़रसानी कई वञे। तमामु बहितरीनु इहो सुवालु आहे। जी। इस्लाम तेसी ताईं कामिल आहे ई न जेसि ताईं उन जे मञींदड़ जो इख़लाक़ कामिल नथो थिए। इख़लाक़ असांजो जेको रोज़ो आहे, इहो रोज़ो असां वटि फ़क़ति फ़र्ज़ु कोन्ह थियो आहे, असांखां अॻु उम्मतुनि ते बि हुयो। यहूदियुनि जो योम कपूर आहे, रोज़ो आहे, ऐं लेंट जेको ईसाई रोज़ो रखनि था, कफ़ारे जो रोज़ो, उहे बि रखनि था। असां वटि रोज़ा आहिनि। त रोज़ो त एक्चुअल असांखे हमदर्दी सेखारे थो, इंसानियत सेखारे थो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहो माण्हू मोमिन थी नथो सघे जंहिंजे ज़बान ऐं हथ सां ॿिया माण्हू महफ़ूज़ न रहजनि। हाणे अल मुस्लिमु मन सल्लम अल मुस्लिमून मिन लिसानी वहदी जे हदीस जे तहत शेख अब्दुल हक मुहद्दिस ज़ैलवी लिखियो आहे त इंसान त कुझु आहे, पर परिंद हैवानात खे तकलीफ़ न ॾियणी। असां उमूमन नोट कयूं, गली मोहल्ले में वेंदा आहियूं, जेकॾहिं को कुतो बि सुतो पियो आहे त हण त पथर हणीसि। हालांकि इहो कोन त इन में बि अलाह जो साहु आहे त इंसान ज़ात खे कहिड़े बि हवाले सां तकलीफ़ न ॾियणी। जेकॾहिं माइनॉरिटीज़ असां सां गॾु रहनि था, ग़ैर मुस्लिम रहनि था, त लकुम दीन हुकुम वलिय दीन, तव्हांजो माइंड सेट तव्हांजे लाइ। दीन जी माना माइंड सेट आहे न, यानी तव्हांजो हिकिड़ी तर्ज़ हयाती आहे त अल्लाह वहदहू ला शरीक आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी मैसेंजर आहिनि, जन्नत आहे, जहन्नम आहे, अकाउंटेबिलिटी आहे। जेकॾहिं हुनजी उहो परसेप्शन न आहे, पर हू इंसान त आहे न, इंसान आहे। बिल्कुलु असां सभई अल्लाह जा ख़ल्क़ियल आहियूं, त हू कंहिंजो ख़ल्क़ियल आहे। बेशक मञणु न मञणु हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। त उन खां पोइ बि असांखे इस्लाम चयो आहे त बाबा तव्हां हिन सां खाई सघो था, रही सघो था, हिन सां तिजारत करे सघो था, लेन देन करे सघो था। हा, मां सवाइ उन जे मज़हबी मामलनि में हुन सां शराकत न कयो त जीअं फ़र्क़ु वाज़े थिए। बाक़ी इंसानियत जे नाते सां तव्हां उथी वेही रही सघो था। बल्कि कामिली मुस्लमान उहो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हयाती तय्यबा जो हिकिड़ो नंढो किस्सो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी ख़ातून हुई, उनजो को रिश्तेदार जंग में मारियो वियो। त ज़ाहिर जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं हू धीउ आहे त पीउ जे लाइ त का तड़प हूंदी आहे, उहा हिकिड़ी न्याणी सम्झे थी। जेकॾहिं हिकिड़ी घरवारी आहे त उहा हिकु औरत सम्झे थी त मर्द जे लाइ दिलि में छा जज़्बात आहिनि। तॾहिं उहा डोड़ी उन तरफ़ वञी रही त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी चादर मुबारक हुनखे ॾिनी पारण लाइ। त कंहिं उथी चयो या रसूल अल्लाह, हीअ त काफ़िर जी धीउ आहे। पाण फरमायो त धीउ त धीउ हूंदी आहे, धीउ त धीउ हूंदी आहे। यानी इन मां असांखे इहो सबक़ु मिले थो त तव्हांजो पाड़ेसिरी केर बि आहे। मां बि हिकिड़ी तव्हांखे तव्हांजी ख़िदमत में हिन चैनल जे तवसुल सां आउं कंपेरेटिव रिलीजन जो स्टूडेंट आहियां, तक़ाबुल में मुंहिंजी PhD आहे। असां वटि त एॾो वॾो शिदत पसंदी आहे त हिकिड़ो मसलक ॿिए मसलक खे क़बूल कोन थो करे। इन ते बिल्कुलु असां ईंदासीं, हिकु ब्रेक जी तरफ़ हलूं था, इन ई ॻाल्हि खे इतां ई कंटिन्यू कंदासीं। ऐं ज़हरा हज़ीर मुबारका जी रोशनी में इंशाअल्लाह इन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। बिकॉज़ हीअ अहिड़ो टॉपिक आहे जंहिंखे न सिर्फ़ु रमज़ान पूरो साल डिस्कस करणु खपे, पर छो त असां रमज़ान में हिकु सुठो इंसान, हिकु सुठो मुसलमान थियण जी कोशिशि करे रहिया आहियूं। ऐं ख़ुदा ताला इंशाअल्लाह सभिनी खे हिदायत बि ॾींदा। इंशाअल्लाह ज़रूर इन ते ज़िक्र कबो, बिकॉज़ ही टॉपिक इंतहाई इंपॉर्टेंट टॉपिक आहे। ब्रेक की तरफ हलूं था नाज़रीन, तव्हां सां मुलाक़ात कंदासीं कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ही रहमतनि ऐं बरकतनि जो सिलसिलो त आहे ई आहे, गॾोगॾु ज़िक्र जो सिलसिलो बि माशाअल्लाह सां हली रहियो आहे। ॿ भाउर मुंहिंजा मूंसां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। मां चाहियां थी त ट्रांसमिशन जे हिन हिस्से में उन्हनि जी आवाज़ शामिल कजे। असां सां गॾु वक़ार हुज़ूरी साहिबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, जनाब खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। दिए दातर जहानन के परवंडण वारो मोहम्मद दिए दातर जहानन के परवंडण वारो मोहम्मद दिए दातर जहानन के गदागर के सई तवंगर बे करण वारो मोहम्मद दिए
ॾातर जहानन के पर वंडण वारो मोहम्मद वाॾिए ॾातर जहानन के ओ पुछाकारी कबर अंदर जॾहिं थी दीत इहे चवंदुसि थोरो तरसो अला मुंहिंजो मालिक अचण वारो मोहम्मद वाॾिए ॾातर जहानन के पर वंडण वारो मोहम्मद वाॾिए ॾातर जहानन के ओ अबो जितड़े न कम ईंदो भॼी वेंदो जिता भाइरा उन्हीअ ओखी महल सब खे सॾण वारो मोहम्मद वाॾिए ॾातर जहानन के पर वंडण वारो मोहम्मद वाॾिए ॾातर जहानन के अल्लाह बख्श हो क्षमा कढंदी गुनाहगार के गुलगर में उते कुंभर पलव पासे करण वारो मोहम्मद वाॾिए ॾातर जहानन के पर वंडण वारो मोहम्मद वाॾिए ॾातर जहानन के गदागर के साईं तवंगर बे करण वारो मोहम्मद वाॾिए ॾातर जहानन के सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अॻियां वधंदे कुझु देरि पहिरीं ॻाल्हि थी रही हुई त उहे तमामु इंसान जेके तव्हांजे मज़हब सां तालुक़ु नथा रखनि उन्हनि सां रवैयो रमज़ान मुबारक ही ख़ूबसूरत महीनो जंहिंमें असां आहियूं हिन महीने में इन ॻाल्हि करण जो मक़सदु ई कुझु इहो आहे त असां हमेशह उन ॻाल्हि खे कंटिन्यू रखी सघूं। इन ॻाल्हि सां हिकु वाक़ियो मां जल्दी तव्हां सभिनी सां पेश करणु चाहियां थी उलमा हज़रात खे बयानु कंदे ॿुधो आहे ऐं अॼु मां चाहियां थी त इन हवाले सां उन वाक़िए जो ज़िक्र ॾाढो ज़रूरी आहे। ख़ुदा ताला जा नेक बाना जीअं असां हिस्ट्री में ॾिसूं था असांजे सम्झाणी जे लाइ असांखे सेखारण जे लाइ खोड़ सारा अहिड़ा नाला आहिनि जिन खां क़ुर्बानियूं बि वरितियूं वियूं आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि जो ॾाढो मशहूरु वाक़ियो आहे। आई एम श्योर त तव्हां बि ज़रूरु इनखे किथे न किथे पढ़ियो हूंदो ऐं ॿुधियो हूंदो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इलाही घणा महिमान नवाज़ हूंदा एतिरा महिमान नवाज़ त तारीख़ में शायदि किथे ईअं बि अचे थो रिवायतुनि में त उहे बिना कंहिं महिमान जे मानी जेका आहे उहा नोश न फरमाईंदा हुआ ऐं अगरि को ओॾीमहिल महिमान न हुजे त पाण महिमान कंहिंखे ठाहींदा हुआ। एतिरा महिमान नवाज़ी जा किस्सा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा मौजूदु आहिनि डिफरेंट रिवायत्स में। हिकु ॾींहुं हिकु महिमान पाण सॻोरनि जे साम्हूं तशरीफ़ फरमा आहिनि मानी जो हिकु निवालो वठी रहिया आहिनि बिस्मिल्लाह खां बग़ैर खाइण लॻनि था। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चवनि था बिस्मिल्लाह त पढ़। नॉर्मली इहो थींदो आहे असां जॾहिं मानी खाइण लॻंदा आहियूं बिस्मिल्लाह पहिरीं कंदा आहियूं त जवाबु मिले थो त मां बिस्मिल्लाह कीअं पढ़ां मां त मञण वारो ई कोन आहियां। जल्दी इन वाक़िए खे अॻियां वधाईंदे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम किथे रिवायतूं कुझु ॿुधाइनि थियूं कंहिं तरीक़े सां ॿुधाइनि थियूं त उन्हनि खां उहा मानी किथे रिवायतूं वापसि वठण जी ॻाल्हि कयूं थियूं किथे रिवायतूं रोकण जी ॻाल्हि कयूं थियूं त हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जी मौजूदगी उते थिए थी उन्हनि खे हुकुम थिए थो त उहे वञनि ऐं इन मामले ते छा लफ़्ज़ उहे रखनि था हुकुम जेको ख़ुदा ताला जी तरफ़ां छा थिए थो ऐं पुछो इहो वञे थो त हुननि जो छो निवालो रोकियो वियो उन्हनि बिस्मिल्लाह न पढ़ी उन्हनि जो छो निवालो रोकियो वियो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो जवाबु बिल्कुलु त मुख़्तलिफ़ न आहे। असां सभिनी जेको बि हुजे ओॾीमहिल इहो ई जवाबु ॾियां त बिस्मिल्लाह पढ़ी ई न त मां निवालो कीअं पोइ मुंहिंजो महिमान न आहे अगरि अलाह जो मञण वारो न आहे त मुंहिंजो महिमान न आहे।
जवाबु कुझु ईअं फरमायो वञे थो त मूं वटि जेतिरी बि उन जी उमिरि आहे, कुझु रिवायतूं 70 साल ॿुधाइनि थियूं, 70 साल जो हवालो ॾेई, त 70 साल हुन मूंखे न मञियो, मूं त हुनजो निवालो न रुकियो। इहो फरमान थिए थो त 70 साल हुन मूंखे न पियो मञियो, मूं त हुनजो निवालो न रोकियो। तो वटि हिकु ॾींहुं आयो ऐं तूं हुनजो निवालो रोकी। हीअ असां ॻाल्हि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी करे रहिया आहियूं, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी, कंहिं आम इंसान जी न करे रहिया आहियूं। तव्हां ऐं मुंहिंजे जहिड़े इंसान जी कहिड़ी हैसियत थी थिए, कहिड़ी औकात थी थिए जो असां कंहिंजो निवालो रोके सघूं या कंहिंखे कुझु चई सघूं। इहो मिसाल तारीख़ जो उहो मिसाल आहे जंहिं मां असां खोड़ कुझु सिखी सघूं था। तव्हांजी तरफ़ डॉक्टर अब्दुल ख़ालिक़ साहिबु, तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि। हीअ मिसाल ऐं अहिड़ा एग्ज़ाम्पल्स ॾियणु ॾाढो ज़रूरी आहे असांजे नाज़रीन खे उन जी वैल्यू सम्झाइणु त दीन बेशक त बरहक़ आहे, दीन खे फॉलो करणु बेशक त बरहक़ आहे, उन्हनि खे ॿियनि ताईं पहुचाइणु बरहक़ आहे, पर इंसानियत सभिनी खां वॾी इबादत आहे। ज़बरदस्त इहो पहलू आहे। दरअसल इहे जेके पहलू आहिनि इख़्लाक़ियात मज़ा आहिनि, जेको अवां ज़िक्र कयो वाक़ियो इब्राहिम अलैहिस्सलाम जो, त हुन चयो त अलाह जो नालो वठि, उहो अलाह जो नालो कोन थो वठे। सूरत फ़ातिहा असां पढ़ूं था त उन में आहे त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सभु तारीफ़ूं उन अलाह जे लाइ जो जहान जो पालणहार आहे। यानी पालण जी जेका सिफ़त आहे उहा अलाह जी आहे। असां अलाह खे मञूं था, हिकिड़ा माण्हू अलाह खे कोन था मञनि, हिकिड़ा माण्हू अलाह खे मञनि था, रसूल खे कोन था मञनि, पर अलाह उनजो कहिड़ी बि शक्ल में रिज़्क़ कोन रखियो आहे। बेशक। त हाणे जेको खाराइणु आहे इहा त सिफ़त आहे अलाह जी। जॾहिं को माण्हू कंहिंखे कुझु खाराईंदो आहे त इहो अलाह जे सिफ़त में मुतवसिफ़ थी वेंदो आहे। ॾिसो असां निमाज़ पढ़ूं था, नऊज़ बिल्लाह ख़ुदा निमाज़ त कोन थो पढ़े, असां रोज़ो रखूं था, ख़ुदा रोज़ो त कोन थो रखे, पर ख़ुदा तबारक व ताला जहाननि खे खाराए थो। पोइ जॾहिं को इंसान कंहिंजो त वसीलो थिए थो खाराइण जो, त इहो त सम्झे त उन अलाह जे चादर खे पाण लाइ ओढ़ियो आहे। इहा अलाह जी हुन ते महिरबानी आहे जो अलाह जे सखावत जी झलक हुन में नज़र आई आहे। ॾिसे नमाज़ 5 मिंट फ़र्ज़ु हूंदी, 10 मिंट हूंदी, 4 मिंट हूंदी, तराविन में कलाकु लॻंदो, इख़्लाक़ त 24 कलाक आहे। 24 कलाक। ॾिसो दीन असांजो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको क़ुरान नाज़िल थियो आहे, उन क़ुरान जे बारे में तव्हां असां वटि को ज़रियो न आहे जेको असांखे ॿुधाए त हीउ क़ुरान आहे। मिसाल अलाह असां सां बराए रास्त मुख़ातिब कोन थियो, न जिब्रील असां वटि आयो, इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त हीउ क़ुरान आहे ऐं हीउ मुंहिंजी ॻाल्हि आहे। हीउ क़ुरान आहे जंहिं शख़्सियत ॿुधायो, यानी सहराए अरब में उहो उथियो ऐं उन ॿुधायो त हीउ क़ुरान ऐं हीउ मुंहिंजी ॻाल्हि आहे, यानी इहा हदीस आहे। उन खां पहिरीं उन क़ुरान खे अथेंटिक मुदल्लल बणाइण जे लाइ, माण्हुनि जे दिलि में रासिक करण जे लाइ 40 साल जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी गुज़ारी, अलाह साईं चयो उन ज़िंदगी ॾे तव्हां ॾिसो, उन में इख़्लाक़ भरियो पियो आहे, इख़्लाक़ भरियो पियो आहे। तिबरी में ऐं ॿियनि किताबनि में हिकिड़ो वाक़ियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जी ज़िंदगी में हिकिड़े ॾींहुं परेशान थींदे पंहिंजे घर में आया त अम्मा सईदा ख़दीजतुल कुबरा, वॾो बाग़ ऐं रफ़ीक़ हयात। अॼु असांजा जेके मर्द हज़रात आहिनि उहे औरतुनि खे ज़लील कंदा, नऊज़ बिल्लाह, मारपीट कंदा आहिनि। हुननि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत मां सिखणु खपे त हुज़ूर पंहिंजे घर वारनि ते कॾहिं हथु कोन कयूं, कॾहिं गार कान ॾिनी, कंहिं शख़्स खे त हुज़ूर कान कॾहिं नऊज़ बिल्लाह गार ॾिनी, पर पंहिंजे घर वारनि मां कंहिं ते गार कान। ऐं जेकॾहिं का ॻाल्हि न वणंदड़ हुई त फ़िलहाल किनारा कशी कंदा। ऐं इस्लाम चयो बि आहे त जेकॾहिं कंहिंजी ॻाल्हि तव्हांखे न सम्झ अचे त थोरो तव्हां किनारा कशी इख़्तियार कयो, उन मां तव्हांजो गुस्सो बि थधो थींदो, और ॿिया मामला सभु हल थींदा। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजे आशाने मुबारक जे तरफ़ आया त अम्मा ख़दीजतुल कुबरा रफ़ीक़ हयात अव्वल उहा ॾिसी ऐं चए थी ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हांजे चहिरे जा एक्सप्रेशन जेके आहिनि तासुरात ॿुधाइनि था त ज़रा थोरी परेशानी आहे। त ज़ूर फरमायो ॻाल्हि इहा आहे त हिन मताफ़ खां ॿाहिरि जेका इहा फलाणी पहाड़ी आहे, उन पहाड़ी जे वेझो, जबल जे वेझो हिकिड़ो काफ़िलो आयो जेको बुखायल आहे, हुननि जा जानवर ॾुबरा थी विया आहिनि, लागर थी विया आहिनि ऐं हुननि जे चहिरनि ते बुख जा आसार मूंखे नज़र अचनि था, पर ॻाल्हि इहा आहे त मूं मोहम्मद वटि कुझु कोन्हे जो मां हुनखे खारायां। छो जे करे मालदार त मां ख़दीजतुल कुबरा हुई, त मां ख़दीजतुल कुबरा त वरी सखिया ख़ातून हुई, सैयदा हुई, तय्यबा हुई। पाण चयूं फरमायूं त अर्ज़ु कयूं त या रसूलल्लाह अव्हां पंहिंजे बनू हाशिम वारनि खे कठे कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचनि क़रीब रिश्तेदारनि खे कठे कयो। अम्मा ख़दीजतुल कुबरा सॼो सामान खणी विच ते रखे ऐं चयो त तव्हां बनू हाशिम गवाह रहो, हीउ सॼो माल मूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हवाले कयो। हाणे जिथे वणेनि ख़र्चु कनि।
हाणे तव्हां नोट कयो त उन काफ़िले वारनि खां उन माण्हुनि वारनि खां न रसूलुल्लाह मज़हब पुछो, न ज़ात पुछी, न रंग पुछो। असां त हिते मदद था कयूं त पहिरीं पुछूं था त भाउ मुस्लमान आहीं, पर जे पोइ मुस्लमान आहीं त मुंहिंजे अक़ीदे जो आहीं, अल्लाहु अकबर, पर वरी मुंहिंजे अक़ीदो आहीं त मुंहिंजे पीर खे बि मञण वारो आहीं। अल्लाहु अकबर। इंसानियत पहिरीं आहे। जेकॾहिं को माण्हू ग़लति आहे त उनजे इस्लाह जो सलीक़ो आहे। जीअं मां नंढी हिकिड़ी ॻाल्हि अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां, जेकॾहिं इमाम मस्जिद में का ग़लती कंदो आहे नमाज़ जे दौरान, जेकॾहिं नमाज़ जे फ़र्ज़ खां फिलफोर बाद को माण्हू हुनखे टोके त इहा टोक इस्लाह ॾे कान वेंदी, इहो क्लैश पैदा कंदी। त जेकॾहिं इस्लाह करणी आहे त इस्लाह जो सलीक़ो सिखणो आहे। उदु इला सबील रब्बिक बिल हिकमत व मौइज़तिल हसन। त जेकॾहिं तव्हांखे का दावत ॾियणी आहे त उहा दावत पीसफुल अंदाज़ में ॾियणी आहे। जेकॾहिं तव्हां सम्झो था त निजात जो ज़रियो अल्लाह ऐं हुनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्तो आहे, हाणे मां ॿिए खे ॿुधायां उनखे इन आड़ा मां कढां, जहन्नम जे आड़ा मां, त उनखे पीसफुल अंदाज़ में सम्झायो। तव्हां हुनखे डिग्रेड करे ऐं तव्हां मुआशरे में हुनखे अॻे ई उहो अहसासे कमतरी जो शिकार हुजे, वधीक तव्हां अहसासे कमतरी जो शिकार में हुनखे मुब्तला करे ऐं उनखां पोइ तव्हां दीन जी दावत ॾियो, यकीनन उहो दीन जी दावत खे कोन क़बूल कंदो, वधीक चढ़ंदो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इस्लाह करण जा जेके तरीक़ा आहिनि उहे बि रिवायतूं ॿुधाइनि थियूं। हिकु ॾाढो मशहूरु किस्सो हसनैन करीम जो, जंहिंमें वज़ू जो तरीक़ो हिकु बुज़ुर्ग जिन खे जेके शायदि वज़ू में इहे एग्ज़ाम्पल्स असांखे सेखारण जे लाइ आहिनि बेसिकली, त असांखे कहिड़ो रवैयो इख़्तियार करणु खपे। वज़ू उन्हनि बुज़ुर्ग शायदि किथे का कोताही पे कई वज़ू में, त पाण हिक ॿिए में डिस्कस करे उन वज़ू खे सही कयो ऐं उन खां पोइ इहो ॿुधायो वियो त उहे जेके बुज़ुर्ग हुआ उन्हनि उतां उहे जेका ग़लती करे रहिया हुआ उन्हनि खे ख़बर पई त मां हीअ ग़लती करे रहिया, उन्हनि खे यादि आयो या कि डिफरेंट रिवायतुनि में डिफरेंट तरीक़े सां। सो इहो तरीक़ो आहे, बिना कंहिंजी तज़लील जे बि इस्लाह थी सघे थी। ऐं जॾहिं कंहिंजी तव्हां तज़लील था कयो, पोइ मुंहिंजे ख़्याल में इस्लाह जी तव्हांजी नीयत कोन्हे, पोइ तव्हांजी इन्फोर्स करण जी नीयत आहे या तव्हांखे कंहिं ते डोमिनेट करण जी नीयत आहे, पोइ इहा इस्लाह जी नीयत कोन्हे। दीन इस्लाह ॿिए तरीक़े सां सेखारे थो, उहा इस्लाह असांखे सिखणी आहे। अॻियां वधंदे असां गॾु जनाब सैयद महबूब अली शाह साहिब तशरीफ़ फरमा आहिनि। जनाब खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। असांजे मुस्तफ़ा जहिड़ो न आयो वान कींदो, हबीबे किबरिया जहिड़ो, हबीबे किबरिया जहिड़ो न आयो न कींदो। असांजे मुस्तफ़ा जहिड़ो न आयो न कींदो। सवा लख अंबियान भी सवा लख अंबियान भी कई तकलीद मदनीअ जी, कई तकलीद मदनीअ जी। जनाबे मुजतबा जहिड़ो, जनाबे मुजतबा जहिड़ो न आयो न कींदो। असांजे मुस्तफ़ा जहिड़ो न आयो न कींदो। हबीबे किबरिया जहिड़ो न
आयो वान कींदो असांजे मुस्तफ़ा जहिड़ो न आयो वान कींदो थिया जंहिंजे करे ताबश बणिया शमसो कमर तारा बणिया शमसो कमर तारा उन्हीं नूरे खुदा जहिड़ो उन्हीं नूरे खुदा जहिड़ो न आयो वान कींदो हबीबे किबरिया जहिड़ो न आयो वान कींदो असांजे मुस्तफ़ा जहिड़ो न आयो वान कींदो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह। माह रमज़ान रहमत जो अशरो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह गुज़री रहियो आहे। हिन रहमत में जंहिं तरीक़े सां जनाब डॉक्टर अब्दुल ख़ालिक़ साहब पंहिंजा लफ़्ज़ जंहिं रुख ते मोड़िया आहिनि ऐं नज़रसानी कराई आहे, इंसानियत सभिनी खां पहिरियों इल्मु आहे जेको असांखे सिखणो आहे। सूरह रहमान असां ट्रांसमिशन जे स्टार्ट में जंहिंजी ॻाल्हि कई उन ते बि जॾहिं इंसान खे तख़लीक़ करण जी ॻाल्हि थिए थी त सिर्फ़ु इहो ई लफ़्ज़ बयानु कया विया आहिनि त इंसान खे खनकंदड़ जेका मट्टी हूंदी आहे उन सां तयारु कयो वियो आहे। उन में इहो कोन चयो आहे त हिन दीन वारे माण्हू खे हिन सां तयारु कयो वियो आहे, सभिनी खे उन मट्टी सां तयारु कयो वियो आहे। ऐं जॾहिं उन में ज़िक्र कयो वियो आहे इन ॻाल्हि जो त जेके जेके नेमतूं असांखे मिलियूं आहिनि उन में बि स्पेसिफिकली कोन चयो वियो आहे त हीअ नेमत हिन जी आहे त हीअ नेमत, उहे वण, उहे ॿूटा, उहे चंड, उहे सिज सभई इंसाननि जा आहिनि। सो वेरी क्लियरली मुंहिंजो दीन इहो ॿुधाए रहियो आहे, खोले खोले अल्फाज़नि में ॿुधाए रहियो आहे त इंसानियत जी ख़िदमत उहा इबादत आहे। ही उहा इबादत आहे जेका तव्हांखे अल्लाह सां क़रीब करे थी। हिकु ॻाल्हि जेका मुंहिंजे ज़हन में मूंखे यादि अचे थी ऐं मां चाहियां थी त मां हिन खे कोट कयां। आई एम श्योर त असां नंढपिण खां इहे ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि, इहे ॻाल्हियूं सम्झण जी कोशिशि कयूं आहिनि। नॉर्मली असां वटि ईअं त अॼुकल्ह जे जंहिं ट्रेंड जी असां ॻाल्हि कयूं, हिकु घुरण जो हिकु ट्रेंड थी वियो आहे। मुसाफ़िर आहिनि ऐं जॾहिं बि तव्हां डिफरेंट जॻहियुनि ते वेंदा आहियो तव्हांखे कंहिं तरीक़े सां उहे अची तव्हां खां घुरंदा आहिनि त पर्स चोरी थी वियो, डिफरेंट थी वियो, इहो हिकु ट्रेंड असां वटि हली रहियो आहे। पर उन में सही साहिल केरु आहे ऐं केॾी महिल उहो साहिल उन रूप में तव्हां वटि अचे थो ऐं तव्हां उनखे झुटलायो था। इन जा खोड़ सारा वाक़ियात रिवायतुनि में मौजूदु आहिनि जंहिंमें जिन साहिलनि खे मोटायो वियो ऐं जॾहिं ख़ुदा ताला सवाल कयो, हिकु ॾाढी मशहूरु रिवायत मुंहिंजे ज़हन में अचे थी हिन वक़्तु, उहा रिवायत मुंहिंजे ज़हन में अचे थी जंहिंमें इहो अचे थो त ख़ुदा ताला पंहिंजे बाने खां पुछो त मां बुखायल हुयसि, मूंखे मानी छो न खाराई? बाने चयो ख़ुदा ताला तव्हां कीअं बुखायल, कीअं लफ़्ज़ माज़रत सां? त ख़ुदा ताला फ़रमाए थो त हुन ॾींहुं हू साहिल तो वटि आयो ऐं हुन तोखे चयो त मां बुखायल आहियां, मूंखे मानी खारा, तूं हुनखे मानी न खाराई। मां उन साहिल जे रूप में हुअसि। सो ख़ुदा ताला सां कनेक्शन उन्हनि जे बाननि सां कनेक्शन आहे। हर दिलि में रब वसे थो, इहा ॻाल्हि असां सभई सुञाणूं था। पोइ कंहिंजी दिलि कीअं ॾुखायो था, पाण वटि ज़ख़ीरो करे कंहिंखे कीअं बुखायल छॾियो था,
इन जो जवाबु आई गेस पंहिंजे दिलि खां ई तव्हां पुछंदो त शायदि तव्हांखे वधीक क्लियरली मिली वेंदो. अॻियां वधायूं था ट्रांसमिशन खे, ब्रेक जी तरफ़ हलूं था. इंशाल्लाह वापसि जी कुझु ॿियनि पहलुअनि ते पंहिंजे ट्रांसमिशन में ज़िक्र करिणो आहे. वक़्तु आहे ब्रेक जो. कुझु ई देरि में तव्हां सां मुलाक़ात थिए थी सलाम रमज़ान में. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान. सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जे साम्हूं हाज़िर. ट्रांसमिशन में कुझु ॿियनि भेनरुनि मूंखे जॉइन कयो आहे. सां गॾु तशरीफ़ रखनि थियूं मोहतरमा हिना मुनीर साहिबा, उन सां गॾोगॾु मलाइका मुश्ताक साहिबा ऐं उन सां गॾोगॾु सना वकास साहिबा. टे मुंहिंजूं भेनरूं हिन वक़्तु सां गॾु मौजूदु आहिनि. इनशाला कुझु ई देरि में हिननि जी आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु कबी. गॾोगॾु डॉक्टर अब्दुल ख़ालिक़ साहिबु तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि. ऐं रमज़ान मुबारक जा 3 अशरा ख़ुसूसन रहमत जे अशरे जी असां ॻाल्हि कजे. छा हुकुम आहे दीन जी रोशनी में जॾहिं रहमत जो अशरो हुजे? हूअं त सॼो रमज़ान ई इबादतुनि जो हुकुम आहे, ख़ासि रातूं बि आहिनि. रहमत जे अशरे जे लाइ छा हुकुम आहे? ज़बरदस्त. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. वंस अगेन रमज़ान मुबारक जो जेको पहिरियों अशरो आहे उहो रहमत आहे. रहमत जो मतिलबु आहे त तव्हां अल्लाह तबारक व ताला जो कुर्ब हासिल कयो. हाणे कुर्ब जी इब्तिदा किथां थींदी? तव्हां रमज़ान जीअं दाख़िल थिए, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां फरमायो त रमज़ान मुबारक जो जॾहिं चंड नज़र ईंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे ऐं जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा. ऐं वरी ॿुधायो वञे थो त जेके सर्कस शैतान आहिनि, सलसलत शयातीन, उन्हनि शयातीननि खे बि रस्सियुनि ऐं ज़ंजीरनि में जकड़ियो वेंदो आहे. पोइ माण्हू चवंदा आहिनि त साईं भला हाणे जेकॾहिं शैतान ॿधो पियो आहे त हीउ वापारी जेको वापारी आहे, बिज़नेसमैन आहे ऐं जेको मार्केट में वाफ़िर मिक़दार में शयूं महांगे दाम में विकिणे थो, पोइ इहो छो थो करे? पोइ कतलो गारत छो आहे? गिला ग़ीबत छो आहे? अब ॻाल्हि इहा आहे त शैतान जो जेको साथारी आहे उहो नफ़्स अमारा आहे. उहो नफ़्स अमारा त इंसान जे अंदरि में आहे. उनजे अना खे त हुन कोन मारियो. रमज़ान अची बि हुयो, पर उहा जेका अना आहे, ॾाढा जिबर आहे, ज़ुल्म आहे, बरबरियत आहे ऐं साड़ आहे, हसद आहे, उहे त हुनजे अंदरि में आहिनि. शैतान त हलियो वियो पर उहे शयूं छॾे वियो. हाणे जेकॾहिं असांखे खपे त रहमत वारे महीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रमज़ान जो जेको पहिरियों अशरो आहे ऐं रमज़ान आहे, त रमज़ानुल मुबारक में जेको माण्हू रोज़ो रखंदो आहे त इब्तिदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पहिरें रमज़ान खां थींदी न, त उन माण्हूअ जे लाइ समुंड जूं जेके मच्छियूं आहिनि उहे बि दुआ कंदियूं आहिनि. हाणे तव्हां नोट कयो त इंसान खे ख़बर बि कान्हे का त मुंहिंजे मग़फ़िरत जो सामान मूंखे किथां थो अचे. मौलाना वहीदुद्दीन खां हिकिड़ो वॾो इस्लामिक स्कॉलर आहे. मां पसे औकात पढ़ंदो आहियां त हैरानगी थींदी आहे त असांजे मुआशिरे में मैडम बदकिस्मती सां असांजे मुआशिरे में वॾे जुबे कुबे इमामे ऐं इन्हनि शयुनि खे रिकमेंड कयो वेंदो आहे त शायदि इहे शयूं, हालांकि इख़्लाक़ियात अलॻि शइ आहे. बेशक उहा लेन देन में हुजे, मामलात में हुजे, रिश्तेदारी में हुजे. उहो चवे थो त इंसान जे बारे में तव्हांजो परसेप्शन का माण्हू जे बारे में हूंदो आहे त बाबा हीउ वॾो गुनाहगार माण्हू आहे, बेकार आहे. पर जॾहिं हू अलाह जी बारगाह में हाज़िर थींदो न, तव्हांजो परसेप्शन उहो ज़ीरो थी वेंदो. अलाह जे नज़रुनि में हुनजो मक़ाम वधी वेंदो. ऐं कुझु माण्हू असांजे नज़र में वॾा नेकोकार हूंदा आहिनि, तस्बीहूं हूंदियूं आहिनि, जुबा कुबा हूंदा आहिनि, ॾे वठि हूंदी आहे, वठि वठा हूंदी आहे, पर असुल उनजो हाल जेको अंदरि जो आहे उहो अलाह साईं ॼाणींदो आहे. त असांखे ज़ाहिर खे ॾिसी करे कंहिं ते बि इहो तख़मीनो अंदाज़ो न लॻाइणु खपे त बाबा हीउ भलो आहे, हीउ ढिलो आहे. भलाई ऐं ढिलाई जो जेको फ़ैसिलो करण वारी ज़ात आहे उहा ख़ुदावंद करीम जी आहे. त रमज़ानुल मुबारक जो जॾहिं महीनो अचे त असां ते कहिड़ी ज़िमेदारी आहे? इबादत कयूं, ॾींहं जो रोज़ो रखूं, राति जो तरावी पढ़ूं, नफ़िल पढ़ूं, तहजुद पढ़ूं ऐं गॾोगॾु जेके असांजा पाड़ेसरी आहिनि उन्हनि जा हक़ अदा कयूं, दोस्तनि जा हक़ अदा कयूं. माउ पीउ ख़ुशूसन इहे नई जनरेशन खे मां ॿुधायां थो, जेका ज़ी जनरेशन आहे, असांजा सिंध जा जेके दोस्त ॿुधनि था उहे मोबाइल खे टाइम ॾियनि था, फेसबुक खे, इंस्टाग्राम खे टाइम ॾियनि था, दोस्तनि खे ॾियनि था, क्रिकेट खे ॾियनि था, वॉलीबॉल खे ॾियनि था, फुटबॉल खे ॾियनि था, माउ पीउ खे टाइम कोन था ॾियनि. हाणे जेकॾहिं तव्हां रमज़ानुल मुबारक जे महीने में बि तव्हां वालदेन जो अदब कोन था कयो, गीबत खे तरक़ कोन था कयो,
ऐं इंसान ज़ात जे ख़िदमत जो बि तव्हां में जज़्बो कोन्हे को त पोइ रहमत त तव्हां जे लाइ कोन्ह थियो न। रहमत उन जे लाइ जेको रमज़ान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इत्बा में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ रमज़ान गुज़ारींदो। वरना क़यामत जे ॾींहुं घणा ई माण्हू प्यासा ईंदा जिन रोज़ा रखिया हूंदा पर उनजा रोज़ा उन्हनि खे फ़ाइदो कोन ॾींदा। अलाह जी रहमत उहो ई पाईंदो जेको अलाह जे रहमत जे तरफ़ भॼंदो। भॼण छा आहे? तव्हां कूड़ खे तरक कयो, तकबर खे हटायो, माउ पीउ जी तव्हां ख़िदमत कयो, दोस्तनि जो ख़्यालु कयो, ग़रीबनि, मिसकीननि, नादारनि, बग़ैर ज़ात, पाक, रंग, नसल, इलाक़ा, ख़त्ता, ज़बान, इन सभिनी खां बाला तर थी करे तव्हां ॾिसो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत सभिनी इंसान जे लाइ वाज़े आहे। उन सीरत में जेकॾहिं तव्हां पंहिंजे पाण खे समाइण जी कोशिशि कई त तव्हां जे लाइ रमज़ान बि निजात जो ज़रियो आहे, पहिरों अशरो बि रहमत जो ज़रियो आहे। पर जेकॾहिं तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत खे हटी करे तव्हां को कमु कयो था त पोइ तव्हां जे लाइ रमज़ान में का नऊज़ बिल्लाह बरकत मां नथो सम्झा त का हुजे। अलाह सही रहम करे। ऐं बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि फरमाई। अॼोको दौर ई कुझु अहिड़ो ख़बर न आहे ही कहिड़ी हवा हली पई आहे जो ही दौर असांखे ॾिसण लाइ मिलियो आहे। असां ईमान वारा बि आहियूं, असां मञूं था असां ईमान वारा आहियूं, पर असां ईमान वारो थी सिर्फ़ु उते ॾेखारींदासीं जॾहिं असांखे उते ज़रूरत पवंदी, तॾहिं असां पंहिंजी ईमान वारो जेको फेज़ आहे उहो ॾेखारींदासीं। सो लफ़्ज़ी माना में सिर्फ़ु चवणु, रुगो चवणु सिर्फ़ु काफ़ी न आहे त मां ईमान वारो आहियां, मां ख़ुदा ऐं उनजे रसूल ते यकीन कयां थो, सिर्फ़ु चवणु काफ़ी न आहे। हक़ीक़ी माना में उनखे अपनाइणो आहे त जीअं डॉक्टर अब्दुल ख़ालिक़ साहब फरमाए रहिया आहिनि, हक़ीक़ी माना इहा आहे ईमान वारे जी। चवण सां सिर्फ़ु ईमान वारो न थियो वेंदो आहे। अॻियां वधंदे असां गॾु मुंहिंजी भेनरूं तशरीफ़ फरमा आहिनि, असां गॾु हिना मुनीर साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन जे हिन हिसे में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। यहाँ आस आता मदीने वञा, मदनिया जो रोज़ो अखिन सां पसां, मुरसल जो रोज़ो अखिन सां पसां, बुतो तम उताजो थदियूं गन हवाऊं, वञा शाल जीअरे हिकिड़ो भेरो आऊं, बुतो तम उताजो थदियूं गन हवाऊं, वञा शाल जीअरे हिकिड़ो भेरो आऊं, मदीनो ॾिसां तंहिंखां पोइ मरां, मदनीअ जो रोज़ो अखिन सां पसां, मुरसल जो रोज़ो अखिन सां पसां, जंहिंजी सिक अंदर में जंहिंजी आहे ॻोल्हा, उहा मूंखे ज़ियारत कराईंदो मौला, जंहिंजी सिक अंदर में जंहिंजी आहे ॻोल्हा, उहा मूंखे ज़ियारत कराईंदो मौला, वञी चाट मदनी मिठे जी चुमा, मदनीअ जो रोज़ो अखिन सां पसां, मुरसल जो रोज़ो अखिन सां पसां, मदीने जूं घिटियूं हथनि सां बुहारिया, रहल ज़िंदगीअ जा उते पल गुज़ारिया, मदीने जूं घिटियूं हथनि सां बुहारिया,
रहल ज़िंदगीअ जा उते पल गुज़ारियां समूरी हयाती थी नौकर रहा मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पसां मुरसल जो रोज़ो अखियुनि सां पसां इहा आस आता मदीने वञा मदनीअ जो रोज़ो अखियुनि सां पसां माशाल्लाह माशाल्लाह। इहा आस त हर दिलि जी आस आहे। जंहिं न ॾिठो आहे उन्हनि जी त आहे ई आहे, पर जंहिं ॾिठो आहे उन जी तड़प बि अञा वधीक आहे। सुभान अल्लाह। अॻियां वधंदे असां सां गॾु मलाइका मुश्ताक साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त ट्रांसमिशन जे हिन हिसे में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या मोहम्मद नूर मुजस्सम या मोहम्मद नूर मुजस्सम या हबीबी या मौलाई तस्वीर कमाल मोहब्बत तनवीर जमाल खुदाई या मोहम्मद नूर मुजस्सम सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। ट्रांसमिशन जारी आहे। ही लम्हात बरकत भरिया रहमत भरिया लम्हात जेके तव्हांखे मूंखे नसीब थिया आहिनि हिन ट्रांसमिशन जे ज़रिए अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह खोड़ कुझु सिखण जी असां कोशिशि करे रहिया आहियूं। सही मुसलमान थियण जी कोशिशि करे रहिया आहियूं। अब्दुल ख़ालिक़ साहिब असां जॾहिं मुसलमान थियण जी ॻाल्हि कंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह फ़ख़्रु आहे असांखे त असां मुसलमान आहियूं। अल्हम्दुलिल्लाह। जॾहिं असां मुसलमान हुजण जी ॻाल्हि कंदा आहियूं पर वरी उहो दौरु अॼु खां पहिरीं असहाबा कराम जो दौरु उन दौर में तमामु सहाबा कराम जो तौरु तरीक़ो उन्हनि जो सही मुसलमान हुजण जा सबूत तमामु हिकु पूरो असां वटि रिवायतुनि मुताबिक़ हदीस मुबारका जी रोशनी में असां वटि सॼी टीचिंग्स आहिनि। हिन वक़्त जे मुसलमान खे जॾहिं मां ॾिसां थी माज़रत सां रमज़ान मुबारक जो महीनो आहे अलाह साईं सभिनी खे हिदायत ॾिए पर मां ॿिए खे मां पंहिंजे पाण खे चवां थी उहे जेके टीचिंग्स जेके असांखे उतां मिलनि थियूं उन टीचिंग्स ऐं हिन टीचिंग्स खे मां ॾिसां थी त मूंखे ईअं लॻे थो असां पंहिंजे इस्लामी भेण भाउरनि खे ॾिसूं ऐं वरी पोइ असां उन्हनि भेण भाउरनि खे ॾिसूं जंहिंजो त शायदि उहो दीन बि कोन्हे पर उहे तरीक़ा मूंखे उते बि नज़र अचनि था। हिकु नंढिड़ो मिसाल कुझु ॾींहं पहिरीं बि मां पंहिंजी ट्रांसमिशन में चयो उन ते इतफ़ाक़न गुफ़्तगू न थी सघी। नंढिड़ो मिसाल असां वटि जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो आहे असांखे लॻंदो आहे त असांजी कमाई जो महीनो अची वियो आहे। असां फ़ौरन अशिया महांगियूं करे छॾींदा आहियूं। हिकु एग्ज़ाम्पल नंढिड़ो घर जो एग्ज़ाम्पल हिकु नॉर्मल ब्रांड आहे बेसण जो जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं मुंहिंजे घर में यूज़ थींदो आहे। सो उहो को 2-3 ॾींहं पहिरीं असांजे घर में कोई हिकु डिश ठही जंहिंजे लाइ असां घुरायो त उहो कोई 220 टू 30 रुपीज़ जो हिकिड़ो पैकेट आयो। पहिरीं रमज़ान मुबारक जी मां ॻाल्हि कयां पई ऐं उनखां 2-3 ॾींहं पहिरीं जेको 3-4 ॾींहं मुश्किल सां पहिरीं रमज़ान मुबारक ते उहो पैकेट 360 रुपीज़ जो थी वियो आहे।
220, 360, 140 रुपीज़ जो 4-5 ॾींहंनि में इज़ाफ़ो छो त रमज़ान करीम जो महीनो आयो आहे। ख़ुदा ताला रहमतूं बरकतूं त हूअं ई मोकिले थो, पोइ माण्हुनि जे लाइ मुश्किलात करे असांखे कीअं थो लॻी सघे त असां पंहिंजे लाइ बरकत जो बाइस थी रहिया आहियूं। अब्दुल ख़ालिद साहब। ज़बरदस्त। ॾिसो अल्लाह से हिन महीने खे रहमत बणायो आहे ऐं कमाई जो ज़रियो इंसाननि ठाहियो आहे। सही। असां सभई मजमूई तौर ते इहा असांजी किरदार जी अकासी आहे त जंहिं माण्हू खे जिथे मौक़ो मिले थो हथु साफ़ु करे थो। अल्लाहु अकबर। हाणे हिकिड़ो माण्हू फ्रूट जो वापारी आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकिड़ा वॾा वॾा वापारी हूंदा आहिनि, मंडियुनि में शयूं आणींदा आहिनि, वरी नंढा नंढा वापारी उहे वठी ईंदा आहिनि, त उहे बेसिकल हुननि वापारियुनि खे ॾिसी करे ऐं पंहिंजो तौरु तरीक़ो अपनाईंदा आहिनि। त हिकिड़ो वापारी आहे जंहिंखे ख़बर आहे त बाबा हीअ शइ मूंखे हेतिरे में मिली आहे, पर रमज़ान में हुनखे ख़बर आहे त मजबूर आहे, माण्हू खे केलो वठिणो आहे। असां आम ॾींहंनि में वञूं था त असांखे 100 रुपए में 80 रुपए में भलो दर्जन मिली थो वञे। सही। उहो ई रमज़ान में वञूं था त ईअं बिगड़ियल केलो, बेकार क़िस्म जो, जंहिंखे चऊं त आख़िरी दर्जे जो केलो, उहो असांखे वञी 200-250 पए थो। बिल्कुलु ई। छो असांजो जेको वापारी आहे, ताजर आहे, उनखे इन ई पैसनि मां असांजो रत पी ऐं उमिरे ते वञिणो आहे, अल्लाहु। वरी उनखे हज ते वञिणो आहे, अल्लाहु। वरी उनखे इफ़्तारी बि कराइणी आहे, वरी थी सघे त हू कंहिं मस्जिद में बि फंड ॾे। अल्लाह। ॻाल्हि इहा आहे त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सर्व द ह्यूमैनिटी, अल्लाह जे मख़लूक जी ख़िदमत। इमाम आज़म अबू हनीफ़ा जो शागिर्द का शइ खणी खपाए आयो, उहा मिसाल 50 रुपए जी, ही 55 में खपायो, त इमाम आज़म उन ते कावड़िया ऐं असां वरी छा चवंदा आहियूं त बाबा शाबास, हा फ़ाइदो करे आयो। एक्चुअल ॾिसो असां जेके ॻाल्हियूं कंदा आहियूं न, मुआशिरो उन्हनि खे कोन वठंदो आहे। असां जेको प्रैक्टिकल तौर ते कंदा आहियूं, एहसास, मुरवत ऐं उख़ुवत, वो है ना उर्दू में हिकिड़ो ज़बरदस्त शेर आहे त मुफ़लिस शहर को धनवान से डर लगता है, पर न धनवान को रहमान से डर लगता है। अब कहाँ है ईसार उख़ुवत मदीने जैसी, अब तो मुसलमान को मुसलमान से डर लगता है। अल्लाहु अकबर। हाणे असांजा मुसलमान जॾहिं वापारी लुटेरा हुजनि ऐं उनखे अहसासु न हुजे त बाबा हे त महीनो भलाई जो आहे, दरगुज़र करण जो आहे, बल्कि तव्हां 11 महीना कमायो खाओ था न, त हिन में जॾहिं जेकॾहिं दाम थोरो हल्को रखंदो त छा थींदो। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हींअर जी जी। ताज़ो असां जेके सिंधी इलाइक़नि सां, सिंध जे इलाइक़नि सां तालुक़ु रखूं था, त असांजो जेके माण्हू ज़्यादा डिपेंड कंदा घणो उहो ज़रात ते कंदा। असां ज़रात आहे, मवेशी आहिनि, ऐं उन्हनि खे मां हिन हेॾे वॾे सिंधी स्क्रीन चैनल आहे सिंध TV, इन जे तवसुल सां पैगाम ॾियां थो, ख़ुदारा छॾियो ॻोठनि जी पचर, तव्हां शहर में अचो। ॿाहिरीं जेके माण्हू आहिनि मज़हबी तौर ते असांखे का मुनाफ़रत कान्हे, पर उन्हनि हिते भलियूं भलियूं जॻहियूं पंहिंजे डोमेन में कयो वेठा आहिनि, त तव्हां हिन ॻोठ खे छॾियो, हिते अची तिजारत कयो, कारोबार कयो, हिन शहर खे अपनायो। हीअ राजधानी आहे, हीअ तव्हांजो आबाई शहर आहे, हीअ तव्हांखे को लोलीवाप न ॾे त बाबा हीअं हीअं, उहो हिकिड़ी वरी ॿिए तरफ़ हली वेंदी ॻाल्हि। पर आउं जे ख़िदमत में अर्ज़ु कयां अदी त उहे माण्हू कमद जो हींअर अघु बाबा 400, 450, 450, हाणे वरी जॾहिं सका सुकी वियो त हाणे चइबो आहे 500। हाणे वरी खंडु हींअर थोरी सस्ती आहे, हाणे वापारियुनि छा कयो त स्टॉक कयो। हा, मूंखे कल्ह हिकिड़ो माण्हू ॿुधाए पियो त अदा अब्दुल ख़ालिक स्टॉक कर ऐं कुझु इन्वेस्ट थियणु खपे, पोइ हाणे गर्मी ईंदी, मशरूबात हलंदा, पोइ इहो 250 ते खंडु वेंदी। जॾहिं असांजो इहा सोच परसेप्शन हुजे त सच ॿुधायो त मुआशिरो कीअं सुठो थी सघे थो। असां कसूरवार चऊं था त यूरोप जा माण्हू, पर सची पची उते इंसानियत आहे, उते इंसानियत आहे, इंसानियत जो दर्द आहे। ऐं असांजा मुस्लमान वो चूं गोयम मुसलमानम बलर्ज़म के मुश्किलात ला इलाहा इल्लल्लाह मैदान। मां पंहिंजे पाण खे जॾहिं मुसलमान चवां थो शर्म सां झुकी थो वञा त मां आहियां मुसलमान ऐं मुंहिंजो किरदारु छा आहे। तदा वापारी मां हिन चैनल जे तवसुल सां चवां थो त एतिरो दाम मथे न आणियो, न क़बर में को खीसो आहे न जेब में को खीसो आहे। बिल्कुलु जल्दी सां ब्रेक की तरफ़ हलणो आहे नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कुझु ई देरि में कंदासीं सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान सगत तव्हां सभिनी साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर। असांजूं भेनरूं सगत तशरीफ़ फरमा आहिनि। वञणु चाहियां थी मां सना वकास साहिबा जी तरफ़ ऐं उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त असांजी ट्रांसमिशन में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब मुझको बुलाएगा
मैं काबे को देखूंगी, वो दिन भी तो आएगा। मैं काबे को देखूंगी, अल्लाह 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 अल्लाह। रमज़ान मुबारक में वो सामने काबे के, रमज़ान मुबारक में वो सामने काबे के, वो सामने काबे के इफ्तार कराएगा। मैं काबे को देखूंगी, वो दिन भी तो आएगा। मैं काबे को देखूंगी, अल्लाह 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 अल्लाह। मायूस नहीं हूँ मैं अल्लाह की रहमत से, अल्लाह की रहमत से। वो हज पे बुलाएगा, हर साल बुलाएगा। मैं काबे को देखूंगी, वो दिन भी तो आएगा। मैं काबे को देखूंगी, अल्लाह 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 सुभान अल्लाह। रोज़ी जी ॻाल्हि थी रही आहे, काबे जी ॻाल्हि थी रही आहे। इन सां मुंसलिक ॻाल्हि हिकु मुंहिंजे ज़हन में आई अब्दुल ख़ालिद साहब, त असां वटि अक्सर स्पेसिफिकली पाकिस्तान में रहंदे असांखे काफ़ी सारियूं फैमिलीज़ ऐं एशिया में भी काफ़ी सारियूं फैमिलीज़ अहिड़ियूं आहिनि जिन में कुझु फैमिली मेंबर्स त एतिरा माशाल्लाह सां सुठा अर्न कंदड़ हूंदा जेके चाहिनि त जीअं शाइर फरमायो आहे त हर साल हज करे सघनि था। कुझु फैमिली मेंबर्स अहिड़ा हूंदा जिन जो महीनो बि पूरो न थींदो हूंदो। ही सवाल मुंहिंजे ख़्याल में वक़्त जी ज़रूरत आहे त उहो शख़्स जेको हर साल, बिकॉज़ हज हिकु अज़ीम इबादत आहे, इन में को शक कोन्हे, उमिरो अज़ीम इबादत आहे, इन में को शक कोन्हे। माण्हू कनि था, सवाब कमाइनि था, इबादत आहे, को शक न आहे। पर उहे जेके तव्हांजे फैमिली में कुझु माण्हू मौजूदु आहिनि जेके बि बुख ते न पिया सुम्हनि, जेके बि ज़ाहिर अर्न कनि था, बुख ते न पिया सुम्हनि, पर छा जेको माण्हू हर साल हज ते वञी रहियो आहे उन ते उहो लाज़िम आहे या पहिरीं पंहिंजनि उन्हनि मिट माइटनि खे सही शइ या पूरी शइ पहुचाइणु उन ते फ़र्ज़ु आहे? अच्छा, ज़बरदस्त इहो सवाल आहे जी। मुंहिंजे ख़्याल में इहो मौज़ूअ बहस रहियो आहे हमेशह सवाल त जेके अहले सरवत आहिनि, मालदार, त मालदार में ॿ तबका हूंदा आहिनि। रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मालदार मोमिन मुफ़लिस मोमिन खां अल्लाह खे वधीक पसंदि आहे। छो जो मालदार हूंदो त उहो भलाई ते ख़र्च कंदो, छो त भले माण्हू जो पैसो भलाई ते ख़र्च थींदो आहे सही। ऐं बुरे माण्हूअ जो पैसो बुराई ते ख़र्च थींदो आहे। मिसाल आहे, हिकिड़ो माण्हू भलो माण्हू आहे त हज बि करे थो, उमिरो बि करे थो, ज़कात बि ॾिए थो, यतीम न्याणियुनि जूं शादियूं बि कराए थो, नौजवान जेके स्टूडेंट्स आहिनि उनखे स्कॉलरशिप ॾिए थो, का चैरिटी बि करे थो, मिसकीननि, यतीमनि, नादारनि, ग़रीबनि खे बि ताम खाराए थो, त इहो त हुनजे नेकिन में इज़ाफ़ो करे थो इहो पैसो। सही। हाणे जेको लुचो माण्हू आहे
त ज़ाहिर जी ॻाल्हि आहे हुन त माल जी मिक़दार घणी आहे त हाणे ज़ाहिर जी ॻाल्हि उहो माल बजाए उनखे उहो अलाह जे क़रीब करे उहो अलाह खां दूरि कंदो उनखे अयाशी फ़ाहिशी गुनाहन अनाद तकबर गुरूर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त किबरिया जी चादर मूं अलाह जे लाइ जेको बि लाहण जी कोशिशि कंदो न उनखे उनजे घर में मां रुसवा कंदुसि तकबर पैसे जो हुजे तकबर डेज़िनेशन जो हुजे पासे कात हूंदो आहे त बाबा आउं डायरेक्टर आहियां आउं SSP आहियां आउं फलाणो आहियां सियासी MP आहियां त इहो तकबर न थियणु खपे। हाणे अचो जेको असल अव्हां जो सुवालु आहे त छा हिकिड़े माण्हू खे ख़ुदा ॾिनो आहे त उहो हर साल हज ते वञे थो ऐं विच में ॿिए चोथे महीने उमिरे ते वञे थो या बि सुठी ॻाल्हि आहे बजाए उनजी जो ॿिए पासे ख़र्च करे वञे पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज जी फज़ीलत बयानु कनि पिया त हिकिड़े साहबी उथी पुछो या रसूलल्लाह छा हर साल हज फ़र्ज़ु आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोशी इख़्तियार कई जॾहिं 2-3 दफ़ा हुन वरायो हुन सवाल खे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त जेकॾहिं आउं हा कयां हा त इहो अव्हां ते लाज़िम थी वञे ऐं तव्हां इहो अदा न करे सघो आहे तव्हांखे ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो हज फ़र्ज़ु आहे साल ज़िंदगी में साल में न ज़िंदगी में हिकिड़ो हज उन खां पोइ तव्हां उमरा कयो हज कयो सुठी ॻाल्हि आहे पर जेकॾहिं तव्हांजो परसेप्शन ज़रे बराबरि निमाश नमूं थियो ऐं जीअं अॼुकल्ह हज उमिरे ते वञनि था त टूर जे हिसाब सां घुमण जे शॉपिंग जे त पोइ इहो इब्तिग़ाए अल्लाह त कोन्ह थी रज़ा इलाही त हिन में कान थी उन पैसे खे बहितर आहे त तव्हां पंहिंजी सोसाइटी में ॾिसो त केतिरा ग़रीब माण्हू आहिनि असां जंहिं सूबे सां तालुक़ु था रखूं असांजा माण्हू त अॻे ई ॾुतड़ियल आहिनि उन में छा तव्हां चैरिटी क़ाइमु नथा करे सघो छा सुठो हॉस्पिटल क़ाइमु नथा करे सघो छा सुठो इदारो तव्हां कोन था क़ाइमु करे सघो इवन तव्हां इंडस्ट्री क़ाइमु कयो उन्हनि पंहिंजनि पैसनि मां जीअं रोज़गार मिले उन मां तव्हां को अहिड़ो बेनिफिश जेका शइ आहे उहा तव्हां लॻायो जंहिंमां इंसान खे ज़ात खे नफ़ो पए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल ख़ल्क़ु यालुल्लाह मख़लूक अलाह जो कुंभ आहे अदी अल्लाह साईं फैमिली खां पाक आहे लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद न अल्लाह साईं खे कंहिं ॼणियो आहे न उहो कंहिं मां ॼणियो वियो आहे बल्कि हुनजे टकर जो बि कोन्हे बेशक जे चइबो आहे न भाउ फलाणो फलाणे जे टकर जो अल्लाह जे त को टकर जो कोन्हे पर ॻाल्हि जॾहिं अल्लाह जे मख़लूक जी ख़िदमत जी आई त अल्लाह साईं चयो त इहा मख़लूक मुंहिंजे कुंबो आहे फैमिली मेंबर्स देर लाइक फैमिली मेंबर्स त जीअं फैमिली मेंबर्स जी तव्हां जो ख़्यालु कंदा आहियो ईअं तव्हां मुंहिंजे मख़लूक जो ख़्यालु कयो इन खां अॻे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई पे त क़यामत जॾहिं अल्लाह साईं हिकिड़े माण्हू खां शिकवा कंदो त तूं वॾो सखी आहे पर मां तो वटि आयो हुउसि मुंहिंजे जिस्म ते लिबास कोन हुयो अॼु असां ब्रांडेड कपिड़ा पायूं था तारीख़ प्लॉट तां फलां वठूं था जॾहिं ग़रीब खे ॾियण जी वारी अचे थी न ओ बोसीदा ईअं पुराणो वॻो खणी उछलाए असां गॾु ॻियूं था हालांकि क़ुरान पाक में आहे त तव्हां नेकी खे तव्हां तेसि ताईं नथा पहुची सघो जेसि ताईं तव्हां उहो अलाह जे राह में ख़र्च कयो जेको तव्हां पसंदि कयो था बेशक हाणे जेके असांजा हाजी सगोरा आहिनि जेके ज़ाइरीन आहिनि या ॿियो जेको ख़ैर जो कमु करणु आहिनि त उन्हनि खे ॾिसणु खपे त प्रायोरिटी मिसाल मां इन खे मिसाल खे नाज़रीन जे लाइ वाज़े कयां 2 पेशेंट असां जे साम्हूं अचनि था हिकिड़ो हार्ट जो पेशेंट आहे ॿिए खे बुख़ार आहे त पहिरीं कंहिंजी ट्रीटमेंट थियणु खपे हार्ट जी बिल्कुलु ज़ाहिर आहे उहो सेंसिटिव आहे उहो सेंसिटिव आहे इहो हसास आहे ईअं ई जेके असांजे मुआशरे में ग़रीब ॾुतड़ियल ऐं पोइते पियल आहिनि तव्हां उन्हनि जो हथु पकड़ियो उन्हनि जी दाद रसीब कयो इमाम जेको आहे ग़ज़ाली रहमहुल्लाह चए थो मूं पंहिंजे रब करीम खे पाण जा जेके बि ज़रिया ॾिठा न नमाज़ रोज़ो हज ज़कात ॿिया टिया उन्हनि सभिनी में जेको बहितरीनु ज़रियो हो न उहो अलाह जे मख़लूक जी ख़िदमत हो ऐं उहा ख़िदमत बग़ैर ज़ात पाक रंग इलाइक़ो ख़ितो ऐं हिते असां वटि त जेकॾहिं को कंहिंजी मदद करे थो त ॾिसे थो त इहो मुंहिंजो हम ख़्यालु आहे या न हम ज़बान आहे या न बिल्कुलु ईअं न थियणु खपे इहा अलाह जी मख़लूक आहे मां अव्हां जे चैनल जे तवसुल सां चवां थो त अलाह साईं जिन खे माल ॾिनो आहे तव्हां ज़कात ॾियो असांखे न ॾियो अलाह साईं असांखे गॾु ॾिनो आहे तव्हांजे पाड़े में जेके ग़रीब आहिनि उनखे ॾियो उन नौजवाननि खे स्कॉलरशिप ॾियो उहे यतीम न्याणियूं जा बेवाह औरतूं आहिनि जिन खे खाइण लाइ कुझु कोन्हे को अॼु बि असां नोट कयूं था त अहिड़ा माण्हू आहिनि जेके कसम पुरसी जी ज़िंदगी गुज़ारीनि था जंहिंजे दस्तरख़ान ते इफ़्तारी में मां सवाइ पाणी जे मैडम असां शहर में इफ़्तारी कयूं था मुख़्तलिफ़ डिशेज़ आहिनि फलां सुकी रोटी आहे
अल्लाहु अकबर। ऐं उहो जेको वॾेरो आहे बोहतार आहे अलाह साईं हुनखे हेॾी माड़ी ॾिनी आहे ऐं जेकॾहिं ट्रक लाहे सामान जी ग़रीबनि मिसकिननि खे ॾे त छा वेंदुसि अलाह राज़ी थियुसि ऐं अलाह जॾहिं राज़ी थियो न त मख़लूक जे दुआउनि सां ई तव्हां सां बिल्कुलु ऐं दीन त तव्हांखे इहो ई ॿुधाए थियो न अब्दुल ख़ालिक साहिब त अलाह सां जॾहिं तव्हां सौदो कयो था त अलाह कंहिंजो रखे कोन थो। तव्हां हिकु ॾींदो तव्हांखे 10 थी वापसि मिलंदो। तव्हां पर इहो आहे त उन ईमान सां तव्हां ॾेई त ॾिसो पंहिंजी ज़िंदगी में तव्हां पाण एक्सपीरियंस कंदो त तव्हां हिकु दफ़ो ॾिनो जॾहिं नेक्स्ट टाइम तव्हां ॾियण ते ईंदो ऑटोमेटिकली तव्हां वटि 10 प्लेटूं हूंदियूं। हिकु प्लेट खां शुरूआति थी उहे कॾहिं 1000 थी वेंदी तव्हांखे ख़बर बि कोन पवंदी। ॿी ॾाढी इंपॉर्टेंट शइ जल्दी जल्दी असां इख़्तिताम जी तरफ़ हली विया आहियूं। हिकु ॿी ॾाढी इंपॉर्टेंट शइ त असां जॾहिं ॾियूं था बिकॉज़ ज़ाहिर ख़ुदा ताला जीअं उहो सवाली जी जेका तव्हां मिसाल ॾिनो ख़ुदा ताला हिकु इंसान खे मोकिलियो इंसान जे रूप में त ईअं ई ख़ुदा ताला कंहिं ताईं कुझु पहुचाए थो त उनखे बि इंसान जे हथों इंसान जे रूप मां थो पहुचाए। मूं वटि जेको आयो आहे मां अॼु कंहिंखे बि हिकु नॉर्मल एग्ज़ाम खणो कंहिंखे बि मां रोज़ो खोलाए सघां थी। मां रोज़ो उनखे खोलायो आहे। हाणे हिते 10 दफ़ा मूं छा यूज़ कयो मां खोलायो आहे। ही जंहिं पैसे सां उहा प्लेट आई जंहिं पैसे सां उहो जेका बि तव्हां शइ ख़रीदी आहे उहो मां वटि न आई हुई उहा ख़ुदा ताला आंदी ई हुन चवंदा आहिनि त दाने दाने पे लिखा हुआ है खाने वाले का नाम। सो उहो दाणो तख़लीक़ जेको उते थियो हो उते पहुतो हो उन जे ज़ुबान ताईं वियो उन जे पेट ताईं वियो उहो आयो ई उहो दाणो उन माण्हू जे लाइ हो। सो इन में मां किथे बि कोन्हे। असां जिथे जिथे नेकियुनि जी ॻाल्हि कयूं था असां कयूं त था पर असांखे ईअं थो लॻे असां करे रहिया आहियूं। ही जेके शयूं तव्हां जंहिं 3 माण्हू ताईं पहुचाए रहिया आहियो या ख़ुदा ताला पहुचाए रहियो आहे। तव्हांजी का इस्तक़ामत न आहे। तव्हां पंहिंजे पाण खे पाले बि नथा सघो। पंहिंजे हिकिड़ो ॾींहुं जो तव्हां रोज़ी नथा करे सघो जेके ख़ुदा इन ॻाल्हि में राज़ी न हुजे। हुन में हिकिड़ी हदीस शरीफ़ आहे त इहा रियाकारी जे तरफ़ तव्हां जेको चयो न त इहा ज़रा अचे थो त बाबा इहो फलाणो मूं कमु कयो। असां में वरी आदत आहे हर शइ में चऊं था बाबा मां कयो बाबा हू आर यू तूं केरु आहे ऐं तूं त हिकिड़ी मिटी मां पैदा थियणु आहे। बिल्कुलु ऐं मिटी बि कहिड़ी जॾहिं असां उथंदा आहियूं त बाबा कपिड़ा झाड़ तुंहिंजो ऐं यानी जे पैदाश पूरे प्रोसेस ते तूं नोट कर त तोखे ख़बर पइजी वञे त तुंहिंजी हैसियत का बि कान्हे का। इहो पावर पोज़ीशन इक़्तिदार इहो आर्ज़ी आहे। हदीस पाक में आहे त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो कारी अलाह जे बारगाह में पेश थींदो पोइ उहो चवंदो अलाह साईं मूं क़ुर पढ़ियो। अलाह साईं चयो त तूं क़ुर पढ़ियो माण्हुनि खे ॿुधाइण लाइ हाणे तोखे को बदिलो सखी ईंदो। हाणे इहा रियाकारी अथव अल्लज़ीन हुम युराऊन व यमनऊन अल माऊन। नेकी करणु मुश्किल आहे पर मां तव्हांखे अॼु ॿुधायां असांजे नाज़रीन खे त नेकी करणु एतिरी मुश्किल कोन्हे। नेकी करण खां पोइ हुनखे बचाइणु मुश्किल आहे। अल्लाह अल्लाह हाणे तव्हां नेकी कयो था हाणे हिकिड़ो सखी क़यामत जे ईंदो उहो सम्झंदो त मूं त चैरिटी बि कई ग़रीबनि खे खाधो बि खारायो दस्तरखान बि लॻायो सेरी बि कराई इफ़्तार बि करायो पर क़यामत जे ॾींहुं जॾहिं ईंदो न त हुनजे दिलि में जेको इंटेंशन हुयो नियत उहो निमाश नमूद हुयो माण्हुनि खे ॾेखाओ त अलाह साईं चवंदो इहा पंहिंजी नेकी करणु छो जे करे जेसि ताईं रज़ा इलाही मतलूब न आहे न बेशक ऐं उन में रियाकारी आहे नऊज़ बिल्लाह त नदामत जो जेको गुनाह आहे न गुनाह उन खां पोइ तव्हां पशेमान थियो तव्हां अलाह जे बारगाह में त यार इहा ग़लती थी। इहो गुनाह तव्हांखे नेकी में चैन थी मिलंदो पर जेका नेकी खां पोइ तव्हांजे अंदरि में मां आई अल्लाह तकबर आयो गुरूर आयो ऐं उन नेकी खे तव्हां ॿिए ते थोपण जी कोशिशि पई कई उनजो रोब हूंदो आहे न जी 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 इल्म जो रोब सखावत जो रोब बिल्कुलु ठीकु आहे न ॿिया घणेई रोब मुआशरे में हुसन जो रोब फलाण जो रोब फलाण त इहो जेको रोब तव्हां झाड़ियो था न अलाह साईं उहो गुनाहनि में चेंज करे छॾींदो। इन जे करे नेकी करण खां पोइ नेकी खे बचाइणु इम्पॉर्टेंट आहे। बिल्कुलु 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 ऐं जीअं हमेशह मां चवंदी आहियां त मुंहिंजो दीन बैलेंस्ड दीन आहे तवाज़ुन वारो दीन आहे। उन में सिर्फ़ु हुकूकुल्लाह त आहे ई आहे पर हुकूकुल इबाद बि गॾु ई गॾु आहे। सो उन्हनि ॿिन्ही जेके तराज़ू आहिनि उन्हनि खे गॾु जीअं तराज़ू जी ॻाल्हि सूरह रहमान में बि अगेन थी आहे। सो उन तराज़ू में कमी पेशी न कयो उन तराज़ू खे सही सम्झण जी कोशिशि कयो ज़िंदगी खे बैलेंस गुज़ारण जी कोशिशि कयो हिकु बैलेंस मुस्लमान थियण जी हिकु बैलेंस इंसान थियण जी कोशिशि कयो। वरी महिरबानी तव्हांजी असां सां गॾु हुजण जे लाइ वरी महिरबानी तमामु नातख़्वा जी जेके पहिरीं बि असां सां गॾु हुआ हींअर बि असां सां गॾु हुआ तव्हांजी वरी महिरबानी असां गॾु हर रोज़ हिन ट्रांसमिशन में असांजो साथ ॾियण जी गॾोगॾु करशी जामे शीरी बि ट्रांसमिशन में असां सां गॾु हूंदो आहे। करशी जामे शीरी जेको रौनक़े रमज़ान जूं रौनक़ूं वधाए रहियो आहे। करशी जामे शीरी जेको ख़ालिस आहे 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। पाणी जो हिकु क़तरो हिननि जे इलाइची ऐं गुलाब फ्लेवर में इस्तेमालु थियल न आहे त जेकॾहिं
जॾहिं तव्हां पंहिंजी ख़ुशियुनि खे बि ईअं ख़ालिस रखणु चाहियो था त इस्तेमालु कयो सहरो इफ़्तार में करशी जामे शीरी। इंशाल्लाह इख़्तिताम जी तरफ़ हलूं था ऐं कुझु ई देरि में करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते बि इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात थींदी। वेंदे वेंदे मां चाहियां थी त हिन मुनीर साहिबा सां गॾु तशरीफ़ फ़रमाइनि, हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि जी आवाज़ ट्रांसमिशन में शामिलु कयूं। तेसि ताईं जी दुआउनि में असांखे यादि रखो। इंशाल्लाह सुभाणे 4 बजे गॾिजाणी वरी तव्हां सां थींदी। वरी कुझु सिखाइण जी कोशिशि कंदासीं, वरी कुझु पिराइण जी कोशिशि कंदासीं, वरी सही इंसान ऐं सही मुसलमान थियण जी कोशिशि कंदासीं। इजाज़त ॾींदा असांखे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हुसी मुस्तफ़ा जी वतन जा दीवाना, असी मुस्तफ़ा जी वतन जा दीवाना, वतन जा दीवाना, अल्लाह वतन जा दीवाना, सगन जा दीवाना, हाँ सगन जा दीवाना, असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। नबीअ जे गरम में अजब जी चमक, नबीअ जे हरम में अजब जी चमक, उन रोशनी आई, उन रोशनी आई, चमक जा दीवाना, हाँ चमक जा दीवाना, असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, हो असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। जिते मूंझ साया कदम पाक पाता, जिते मूंझ साया कदम पाक पाता, उन दर गिटियूं आई, अल्लाह उन दर गिटियूं आई, सगन जा दीवाना, हाँ सगन जा दीवाना, असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, हो असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। उते मौत ईंदो मुसाफ़िर त समझी, उते मौत ईंदो मुसाफ़िर त समझी, ईंदो पाक कपिड़ो, अल्लाह ईंदो पाक कपिड़ो, ते कफ़न जा दीवाना, हाँ कफ़न जा दीवाना, असी मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।